बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सुबह बखैर गुड मॉर्निंग आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में कुर्बाश हूंदो। ऐं आउं सदाईं चवंदो आहियां त जेकॾहिं आयो त पोइ असां दिलि सां दुआऊं तव्हांजे लाइ कंदा आहियूं। दुआऊं अॻंदियूं ज़रूरु आहिनि, देरि थींदी आहे पर रब जे अॻियां देरि न आहे। इंशाअल्लाह अनक़रीब अव्हां जे अङणनि ते बि जमाला थींदा ऐं अव्हां बि ख़ुशबाश हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। पर ख़ुशबाश रहण जे लाइ कुझु ज़िंदगी जा उसूल आहिनि, उन्हनि ते जेकॾहिं अमल पैरा थींदो, जेकॾहिं उन्हनि ते अमल कंदो त तव्हां ख़ुशहाल ज़िंदगी खारे सघो था। ऐं उन्हनि ॻाल्हियुनि वजां ॾाहा चवंदा आहिनि त हिकिड़ो त कमु इहो आहे त पंहिंजे कम सां कमु रखो ऐं हरूभरू कंहिंजे कम में टंग न अड़ायो। इन सां बि तव्हांजी ज़िंदगी बहितर थी सघे थी। असां वटि इलाही माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी पंहिंजो कमु न कंदा आहिनि ऐं पोइ अक्सर ॿियनि जूं उणायूं कढंदा आहिनि, ॿियनि जूं ख़ामियूं कढंदा आहिनि, पोइ ॿियनि ते तनक़ीद करण में लॻी वेंदा आहिनि, सॼो ॾींहुं पढ़ाई पचार में गुज़ारे छॾींदा आहिनि। पोइ वरी जॾहिं सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे त पोइ पछताईंदा पिया आहिनि, सिजु लही वेंदो आहे त यार अॼु कुझु बि न कयोसीं, अॼु ईअं ई ॾींहुं बेजा अजायो गुज़री वियो। सो ॾींहं खे सजायो कयो ऐं पंहिंजी मसरूफ़ियतुनि खे थोरो वधाए बि छॾियो। ऐं आउं सदाईं इहो बि चवंदो आहियां तव्हांखे त ख़बर नाहे कीअं अॼुकल्ह जा पल गुज़रनि था। हयाती इंतिहाई शॉर्ट लॻे थी, ॾींहुं राति ॾींहुं राति ॾींहुं राति। उनखां पोइ इहो ई सिलसिलो हिकिड़ो जुड़ी पवे थो जो तव्हां ऐं असांजी मुलाक़ात थिए थी, पर इन विच में मिंट सेकेंड ऐं पल साल कीअं गुज़रनि था का ख़बर नथी पवे। अॼु सभ खां पहिरियां सुबुह जो जेका ताज़ी ख़बर आहे त सेनेट इलेक्शन जी वोटिंग अॼु जारी आहे। अॼु ख़बर पवंदी त केरु सेनेटर थींदो न थींदो, अलाए छा आहे, गहमा गहमी ख़बर पए नथी। सियासत जी पाण खे ख़बर उअं ई घटि पवंदी आहे, पर जेकी चोॿोल ॿुधूं था त वोटनि जी ख़रीदारी बि जारी आहे ऐं हर पल में वोट ख़रीद करण जो अघु चेंज थी वञे थो, तब्दील थी वञे थो। कॾहिं ॿुधूं था त 6 करोड़नि में विकिरो थिए थो हिकिड़ो वोट, कॾहिं चऊं था ॿुधूं था बल्कि तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त 8 करोड़ 10 करोड़। ऐं कुझु वीडियोज़ बि साम्हूं अची विया आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसी करे अफ़सोस थींदो आहे, ॾुख बि थींदो आहे त इहे माण्हू जेकी ख़ासि तौर ते कल्ह जेकी सिंध असेंबलीअ में बि जेका मुंहमारी थी आहे, जेका वेड़ थी आहे ऐं भॼ थी आहे, इन मां हिकिड़ो अंदाज़ो मूंखे लॻी रहियो त ही उहे ई माण्हू आहिनि जेके असांजे लाइ कानून ठाहींदा, कानून साज़ी कंदा, जेकी पाण कानून जी लिताड़ कनि था ऐं पाण अहिड़ो माहौल पैदा कनि था जेको माहौल मुस्बत न आहे, न सिर्फ़ु असांजे लाइ पर ओवरऑल इंटरनेशनली जेके ॾिसिजे त पाण जे मथां चथरूं बि थींदियूं, टोकूं बि थींदियूं त हीअ आहे असांजी कानून साज़ असेंबली। बहरहाल पाण छा था करे सघूं, पाण जो आहे इंटरटेनमेंट जो प्रोग्राम ऐं पाण तव्हांखे तफ़रीह मुहैया करण जी कोशिशि कंदा आहियूं। न्यूज़ जा चैनल ॾिसी ॾिसी तव्हांजो बि मथो ख़राबु थी वियो हूंदो, मतिलबु मथो ख़राबु इन सेंस में चवां थो त मथे ते बार थी पियो हूंदो। मथो त ख़राबु इन्हनि जो आहे जेकी वोट वठनि था ऐं वोट ॾियनि था ऐं ख़रीद कनि था। सो बहरहाल अॼु जंगली जीवत जो आलमी ॾियारो बि आहे। जंगली जीवत जी हिफ़ाज़त तव्हां असां ते फ़र्ज़ु आहे ऐं ख़ासि तौर ते आउं उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो जेकी वस वारा माण्हू आहिनि, जेकी आसूदा माण्हू आहिनि, उहे कॾहिं कॾहिं जेकी मोकलुनि जा ॾींहं हूंदा आहिनि पोइ हिकिड़ी बंदूकड़ी खणंदा आहिनि, बंदूक नथो चवां, पोइ वेंदा आहिनि अहिड़नि इलाइक़नि ॾे जिते शिकार कंदा आहिनि, उन्हनि नाया पखियुनि जो शिकार कंदा आहिनि जिन पखियुनि जी ईअं खणी चऊं त उन्हनि जो नसुल असां वटि पहिरियां ई घटि आहे, घटि तइदाद मौजूदु आहे। या जेकी असांजे परॾेही पखी ईंदा आहिनि या जेकी सफ़र करे ईंदा आहिनि, जेकी मुसाफ़िर पखी चऊं, जेकी महिमान पखी चऊं, उन्हनि पखियुनि जो शिकार कंदा आहिनि ऐं पोइ वरी पंहिंजनि गाॾियुनि जे ईअं चऊं त जेको अॻियूं जेको हिसो आहे उन ते सथे छॾींदा आहिनि पखियुनि खे ऐं पोइ वरी फ़ख़ुर सां हिकिड़ो फ़ोटू कढंदा आहिनि त असां अॼु इहे वॾा तीर मारिया आहिनि, असां वॾा फाड़ा मारिया आहिनि, अॼु असां अलाए छा कयो आहे। सो उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अहिड़नि पखियुनि जो बि क़दुरु कयो ऐं वर्ल्ड वाइफ जेको खातो आहे उनखे बि गुज़ारिश कयूं था त इन पासे ॾे ख़ासि तौर ते नज़रसानी करे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते ऐं इन्हनि माण्हुनि ते इलाही सारो ईअं खणी चऊं त ख़्यालु रखियो वञे इन्हनि शयुनि जो त असांजो जेको जंगली जीवत जो जेको साहदार जेके असांजा पखी आहिनि उहे बची सघनि था। न सिर्फ़ु पखियुनि जी हिफ़ाज़त कयो पर वण टिणनि जी हिफ़ाज़त कयो, वण बि पोखियो, वणनि जी जेका कटाई थिए थी इन हवाले सां जेकॾहिं किथे तव्हांखे का ॻाल्हि नज़र अचे थी त पंहिंजे इलाइक़े जे कंहिं माण्हू खे, कंहिं वस वारे खे ज़रूरु चओ त साईं तव्हां आवाज़ु उथारियो, तव्हां वस वारा आहियो, कंहिंखे चवंदव त कमु थी वेंदो ऐं रुकिजी वेंदो कमु। इन खां सवाइ अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी बि खणी अची रहियो आहियां। बल्कि ख़ुशख़बरी इहा आहे त खाइण सां गॾोगॾु माण जो मज़ो बि वठो, माना खाईंदव ऐं उनखां पोइ खोड़ सारा इनाम बि माणींदव। उनजे लाइ तव्हांखे ॿुधायां थो त गाला बिस्किट मौजूदु आहे मार्केट में, ॾाढो सुठो बिस्किट आहे, सची ॻाल्हि इहा आहे। ऐं उन में अटे जो ऐं ख़ासि तौर ते अंडनि जो जेको संगम आहे, न बेदनि जो जेको संगम आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे। ख़ासि रिवायत, ख़ासि पहचान ऐं ख़ासि सुञाणप
पंहिंजे देश जो बिस्किट आहे गाला ऐं पाण सदाईं इहो ई चवंदा आहियूं त मेरे देश का बिस्किट गाला। सो गाला ॾाढो सुठो बिस्किट आहे ऐं जॾहिं बि तव्हांखे का हल्की फुल्की बुख लॻे उन सूरत हाल में बि कमु अची सघे थो। ऐं हूअं बि के माण्हू शौक़ीन हूंदा आहिनि बिस्किटनि जा ऐं के असां वटि ईअं बि अॼुकल्ह दोस्त कनि पिया त सुबुह जी नेरनि बि चांहि पापा या चांहि बिस्किट सां कंदा आहिनि। सो बिस्किट ॾाढो भलो आहे मुंहिंजे देश जो बिस्किट गाला ऐं गाला जी उहा ई रिवायत लज़त उहा ई सुञाणप देश जो बिस्किट गाला। ऐं हाणे तव्हांजे लाइ खणी अची रहियो आहे करोड़पति बणजण जो मौक़ो। यार करोड़पति बणिजी वञो। कॾहिं कॾहिं लॉटरी लॻी वेंदी आहे न, जीअं कॾहिं कॾहिं ॿुधंदा आहियूं त ख़ुदा जब देता है त बसि छपर फाड़ के देता है। सो इहो ई तरीक़ो आहे हिकिड़ो त तव्हां इन गाला बिस्किट खे खाओ ऐं क़ुर अंदाज़ी में शामिलु थी वञो। करोड़पति कीअं बणिजंदो उन जो तव्हांखे आउं ॾसु ॾियां थो त कीअं थींदो माण्हू करोड़पति। सो सभ खां पहिरियां त तव्हांखे गाला जो बिस्किट वठिणो आहे ऐं गाला जो को बि प्रोमोशनल पैक जेको आहे सो ख़रीद कयो ऐं सिल्वर पोटिन खे स्क्रैच कयो। ऐं हीउ जेको मूं वटि गाला जो हिकिड़ो पैक मौजूदु आहे उन में बि लिखियलु आहे लाओ करोड़पति बन जाओ, लू का बिस्किट गाला लाओ करोड़पति बन जाओ। गाला हिन में जेकी शयूं मौजूदु आहिनि ख़ासि तौर ते जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधाए चुको आहियां त बेदा बि हिन में आहिनि, अंडा बि हिन में आहिनि, आना जंहिंखे चऊं पाण, ऐं अन जो बि हिकिड़ो इम्तिज़ाज हिन में आहे। ऐं इन खां सवाइ तव्हांखे हाणे जेको तरीक़ो आहे उहो ॿुधायां त तव्हां छा कंदव करोड़पति बणजण जे लाइ। सभ खां पहिरियां त हिकिड़ो पैक ख़रीद कंदव। हिते स्क्रैच वारो जेका लाइन आहे, जेको कोड ॾिनल आहे उनखे तव्हां स्क्रैच कंदव। ऐं मुंहिंजो कैमरामैन साथी तव्हांखे ॾेखारींदो त उहो किथे मौजूदु आहे। हिनखे स्क्रैच कंदव, उनखां पोइ तव्हां हिकिड़ो नंबर वाज़े थींदो। उन नंबर खे वाज़े करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे करिणो आहे हिकिड़ो टेलीफोन। ऐं टेलीफोन मुकमल न आहे करिणो, तव्हांखे मिस्ड कॉल करणी आहे। मिस्ड कॉल करणी आहे 0316722525। वरी तव्हांखे नंबर ॿुधायां थो त 0316722525। 0316722525। इन ते तव्हां मिस्ड कॉल कयो ऐं तव्हांखे बैक रिंग ईंदी, उन वक़्तु ई तव्हांखे कॉल कंदा। ऐं जॾहिं कॉल कंदा तव्हां जेको स्क्रैच थियल कोड आहे उहो तव्हां उनखे ॿुधाईंदव ऐं उनखां पोइ तव्हां क़ुर अंदाज़ी में शामिलु थी वेंदो ऐं खटंदव तव्हां खोड़ सारा इनाम। न सिर्फ़ु करोड़पति बणजण मौक़ो आहे पर लखें रुपयनि जा इनाम तव्हांखे मिली सघनि था। ऐं तरीक़ो तव्हांखे मां इहो ॿुधायो आहे त तव्हां कोड स्क्रैच कंदव, उनखां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल करणी आहे 0316722525 ते तव्हांखे मिस्ड कॉल करणी आहे। मिस्ड कॉल जीअं तव्हांजी वेंदी तव्हांखे फौरी तौर ते बैक कॉल ईंदी ऐं बैक कॉल अचण खां पोइ तव्हांखे जेको स्क्रैच तव्हां नंबर करे छॾियो आहे इहो तव्हां हुनखे उते डायल कंदव। तव्हां डायल कंदव त उनखां पोइ तव्हां क़ुर अंदाज़ी में शामिलु थी वेंदो। थी सघे थो त यार कमु थी वञे, कॾहिं कॾहिं के सुपिना हूंदा आहिनि माण्हुनि जा, के सोचींदा आहिनि माण्हू त यार नौकिरीअ मां पूरा नथो पए, हिन किर्त मां, हिन कम मां, हिन मज़दूरीअ मां पूरत कोन थी थिए। सो अहिड़ी का ॻाल्हि थी वञे, अहिड़ो को मौजूदो थी वञे जो माना गाॾी बि अची वञे, बंगलो बि अची वञे, घर बि अची वञे। सो इहो सभु कुझु थी सघे थो। गाला वारनि तव्हांजे लाइ इहा सहूलियत आंदी आहे। गाला मेरे देश का बिस्किट गाला, साॻी लज़त, साॻियो ई हिकिड़ो ईअं खणी चऊं ज़ाइको जेको केतिरनि ई सालनि खां वठी तव्हां असां वठंदा रहूं था। लू जा उहे बि बिस्कुट सुठा हूंदा आहिनि पर गाला बिस्किट जो वरी पंहिंजो नालो आहे। गाला मेरे देश का बिस्किट गाला जेको पंहिंजो वटि पाण आहे। हाणे अचूं था पाण मोज़िज़ महिमाननि जी तरफ़। त अॼु असांजे प्रोग्राम में मोज़िज़ महिमान कहिड़ा हूंदा। असां किताबनि जी ॻाल्हि कंदा आहियूं अक्सर ऐं तव्हांखे बि चवंदा आहियूं त किताबनि सां दोस्ती रखो। किताब तव्हांखे घस ॾींदा आहिनि, तव्हांखे वाठूं ॾींदा आहिनि, तव्हांखे राह ॾेखारींदा आहिनि, कामयाबी तरफ़ तव्हांखे वठी वेंदा आहिनि, तव्हांखे सम्झ ॾींदा आहिनि, तव्हांखे सोच ॾींदा आहिनि, तव्हांखे शऊर ॾींदा आहिनि, तव्हांखे इल्मु अकुल फ़हम ॾींदा आहिनि। सो किताब ज़रूरु पढ़ंदा कयो। पर किताबनि खां पंहिंजी जेका जेका दूरी थी वई आहे, जेको पाण परे परे थी विया आहियूं मोबाइल फ़ोन्स अचण खां पोइ, पाण इन में मशगूल थी विया आहियूं। किताब कीअं पढ़जनि भला, उनजे लाइ जिदत जो बि को तरीक़ो हुजे त किताब न वठूं भला ऐं किथे वञी किताब ख़रीद करे वरी उनखे पढ़ण खां बहितर आहे त छो न इहा सहूलियत मोबाइल में अची वञे। सो इहो यकीननि तव्हांजे ज़हननि में बि सुवालु हूंदो पर इन सवाल खे बल्कि इन सवाल खे हिकिड़ो अमली जामो बि पारायो आहे असांजे हिकिड़े साथीअ जेको तमामु सुठा किताब, सुहिणा किताब ऑनलाइन असांखे तव्हांखे पढ़ण जे लाइ मुहैया करे थो। ऐं सिम सलामत उनजी वेबसाइट बि आहे ऐं उन वेबसाइट ते कई किताब उन अपलोड कया आहिनि ऐं उन्हनि किताबनि खे तव्हां ऐं असां डाउनलोड करे कॾहिं कॾहिं पढ़ी बि वठंदा आहियूं ऐं उन मां इल्मु हासिलु कंदा आहियूं। सिंध सलामत हिकिड़ी वेबसाइट आहे, उनखे तव्हां सर्च कंदो तव्हांखे मिली वेंदी ऐं इलाही सारो कमु जेको आहे सो तव्हांखे उते कयल मिलंदो। इलाही सारनि नामवर कहाणीकारनि जूं कहाणियूं, सफ़रनामा, शाइरी, मतिलबु जेको बि तव्हां पढ़णु चाहियो था उहो तव्हांखे घणे भाङे उते मिली वञे थो। इन खां सवाइ उन दोस्त जो हिकिड़ो ॿियो तारीफ़ बि आहे त इल्मियत बि शख़्सियत पाण बि आहे ऐं दोस्तनि सां, अदीबनि सां, शाइरनि सां तमामु घणो प्यारु करे थो
ऐं ख़ासि तौर ते सोशल बि सरगर्म साथी रहियो आहे ऐं सोशल मीडिया ते बि सरगर्म हूंदो आहे। वधीक हुन सां कचहरी कयूं था, हाल अहिवाल वठूं था त ॿी कहिड़ी मसरूफ़ियत आहे, ॿी कहिड़ी किरत आहे, ॿियो कहिड़ो धंधो करे थो, ॿियो कहिड़ो कमकार करे थो जंहिंसां तव्हां असांखे फ़ाइदो पवे थो या हुनखे पाण खे फ़ाइदो पवे थो। सो भलीकार चऊं था असां पंहिंजे सुहिणे साथी मोहम्मद सुलेमान वसाण साहिब जो असांजो महिमान आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? अल्लाह जा करम बिल्कुलु ठीकु आहे। वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांखे महिरबानियूं तव्हांजी जो तव्हां सलाम सिंध में मूंखे घुरायो ऐं इहो मौक़ो ॾिनो त मां दोस्तनि सां मुखातिब थी सघां। थोरो फ़र्क़ु आहे सलाम सिंध ऐं सिंध सलामत में। बिल्कुलु सलामत रहे। सलाम बि आहे, सिंध बि आहे, सभु कुझु आहे। वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं उनखां पोइ वरी तव्हांखे ॿुधायूं त अॼु असांजे प्रोग्राम में ॾाढा सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ असां वटि हिकिड़ी ख़ूबसूरत गुलकारा बि मौजूदु आहे। उनजो नाम बि पंहिंजो वटि पाण पंहिंजे ईअं खणी चऊं त शौक़ स्टाइल में ऐं ख़ासि तौर ते जेका मौसीक़ी जेका अॼुकल्ह नौजवान ॻाइनि पिया उन्हनि में पंहिंजो नालो उन मञरायो आहे। कुझु एल्बम्स बि उन जा मार्केट में अची विया आहिनि ऐं असांजे प्रोग्राम में बि कॾहिं कॾहिं ईंदी आहे त पोइ महफ़िल खे मचाए वेंदी आहे। सो भलीकार चऊं था फरहल आशारी बि असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? वधी फरहल ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। कीअं आहियो? ख़ुशि बिल्कुलु ठीकु ठाक। वरी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। उस्ताद मोहरम नाज़, असांजो नाज़, तव्हांजो नाज़ असांजो घर भाती, असांजो साथी उस्ताद बि असां सां गॾु आहे। कीबोर्ड ते साथ ॾींदो फरहल आशारी सां। उस्ताद साईं भलीकार तव्हांखे। साईं वरी महिरबानी, लख थोरा। तव्हां क़ीमती वक़्तु सीट आहियो, असांजे प्रोग्राम में आहियो। सो गाला साईं तव्हांखे खारायूं था थोरी देरि में, बाक़ाइदा गाला जो मज़ो वठंदा साईं। बिल्कुलु। हाणे प्लेट पूरी प्लेट असां गाला बिस्किट जी भरे रखी आहे। हाणे तव्हांखे सर्व कंदासीं पर हिन जे लाइ ब्रेक वठिणो पवंदो, छो त मूंखे उथणो पवंदो, तव्हां ॾे अचिणो पवंदो। सो नंढी साई वठूं था ऐं उस्ताद मोहरम नाज़ खे गाला बिस्किट खारायूं था। चवे थो त गाला बिस्किट खाराईंदो त पोइ मां वॼाईंदुसि कीबोर्ड, न त न वॼाईंदुसि। हाणे छा कयूं भला, गाला बिस्किट खाराइणो पइजी वेंदो। सो नंढी साई वठूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मुज़ महिमान सां तव्हांजो तारुफ़ कराए चुको आहियां। गाला जे हवाले सां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। बिस्किट ॾाढो भलो आहे, तव्हां खाईंदव ऐं चांहि मूं वांगुरु जेकॾहिं गॾोगॾु पीअंदव त प्रोग्राम ॾिसण जो बि मज़ो ईंदो। सो हिन मज़े खे ॿीणो करण जे लाइ मुंहिंजी दिलि चवे थी त फरहल आशारी मौजूदु आहे त सुठो हिकिड़ो कलाम तव्हांखे पहिरियां ॿुधाइजे, उनखां पोइ वरी कचहरी कयूं था सलेमान वसाण साहिब सां। साईं तव्हांजी इजाज़त हुजे त हिकिड़ो सुठो कलाम ॿुधो, छा ख़्यालु आहे? ज़रूरी आहे। मौसीक़ी रूह जे राहत आहे। पसी होत खे झीलती शल सिंधड़ी आबाद हुजे को जाना पंध के चजो को जाना पंध के चजो को जाना पंध के चजो हो मुनि माणी के नी दाड़े डोला निमाणी के नी दा को जाना पंध
के चजो को जाना पंध के चजो हो मुनि माणिया के नींदा ए डोला निमाणिया के नींदा को जाना पंध के चजो को जाना पंध के चजो पंध केर करे झिलती चढ़ी जबाल चोटते चढ़ी जबाल हाँ 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 चढ़ी जबाल चोटते ओ घसी व्याथम गोडाड़े गोडा घसी व्याथम गोडा को जाना पंध के चजो को जाना पंध के चजो हो मुनि माणिया के नींदाड़े डोला निमाणी के नींदा को जाना पंध के चजो को जाना पंध के चजो लतीफ चवे लालो लाल अदियू शाह लतीफ चवे लालो लाल लतीफ चवे ओ पाणे नाल नींदाड़े डोला पाणे नाल नींदा को जाना पंध के चजो को जाना पंध के चजो ओ मुनि माणिया के नींदा ए डोला निमाणी के नींदा को जाना पंध के चजो 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 वाह 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 ॾाढो सुहिणो ऐं सुठो अंदाज़ फरहाल आशारी जो ॿुधोसीं ऐं उनखां पोइ वरी पाण कचौरी कयूं था सलेमान वसाण साहिब सां गॾु आहे सलेमान साईं छा पियो अॼुकल्ह थिए ऐं कहिड़ियूं मसरूफ़ियतूं आहिनि किताबनि खे ऑनलाइन करण खां सवाइ ज़िंदगी जूं खोड़ सारियूं मसरूफ़ियतूं आहिनि सभ खां वॾी मसरूफ़ियत हूंदी आहे तव्हांजी नौकिरी तव्हांजो रोज़गार जंहिंसां बचनि जी रोज़ी ऐं तव्हांजी रोज़ी भाॻियल हूंदी सही 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 त छो त ॾींहं जो घणो अरसो माण्हू उन में गुज़ारे थो ऐं पोइ सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन हिकिड़ी समाजी तंज़ीम आहे सिंध जी जंहिंखे 50 साल थी विया आहिनि मूं सिंध में उन जूं ब्रांचिस आहिनि सचल ॻोठ में जेका शाखा आहे मां उनजो जनरल सेक्रेटरी आहियां माशाल्लाह उन जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ सरगर्मियूं हूंदियूं आहिनि सही सही ऐं दोस्तनि सां कचहरियूं हूंदियूं आहिनि मेड़ाका हूंदा आहिनि ऐं सही सही सिंध सलामत जो कमु हूंदो आहे पर इन्हनि सभिनी खां वधीक मां कोशिशि कंदो आहियां पंहिंजे ॿारनि खे घटि में घटि 1 कलाकु मुनो कलाकु ज़रूरु ॾियां इहो वॾो सुठो कमु कयो था छो त ॿारनि खे टाइम घटि मिले थो जेकॾहिं जॉब वारो माण्हू आहे या वरी सोशल एक्टिव माण्हू आहे जीअं तव्हां आहियो न बिल्कुलु इन में को शक न आहे त असां ॿारनि खे अञा ओतिरो टाइम नथा ॾियूं जेतिरो हुननि जो हक़ आहे सही सही
सही सही त इहे ज़िंदगीअ जूं मसरूफ़ियतूं आहिनि जेके हलनि पियूं। सही सही पर इहे समूरियूं मसरूफ़ियतूं छॾे करे वरी हाणे ऑनलाइन किताब जेकी ॾियो पिया त इहो कीअं सॼो हिकु टीम आहे हितां जी या पंहिंजे सिर्फ़ु पाण कयो पिया? इहो छो त हिकिड़ो ॾुखियो कमु आहे इहो बि। इंतिहाई ॾुखियो कमु आहे। असां 2016 में किताब घर लॉन्च कयो। सही सही। छो त सिंध सलामत जी हिस्ट्री आहे 2009 खां। ऐं इहो बि ॿुधाईंदा हलो त इहो ख़्यालु कीअं आयो, छो आयो, छाजे करे? 2009 में जॾहिं अञा सोशल मीडिया शुरू थी असांजे मुल्क में नई नई, त असांजे दोस्तनि जंहिंमें रशीद समो उनजी सरवाणी करे रहियो हो, अच्छा अच्छा, त उनजे सरवाणी में एंटरटेनमेंट लाइ सिर्फ़ु वक़्तु गुज़ारण लाइ, छो त उन दौर में इहे मज़ाक़ूं हे हूंदियूं, सही सही, उन लाइ हुननि शुरू कयो हिकिड़ो फोरम हूंदो हो, सिंध फोरम हो, जो बंदि थियो त सिंध सलामत खे शुरू कयनि सिर्फ़ु ईअं दिलचस्पीअ लाइ। उन ते कुझु वीडियोज़, कुझु सिंध जूं तारीख़ी शयूं, कुझु किताब रखियनि, त पोइ उनजी एतिरी घणी मोट मिली जो 2010 में मां दोस्तनि खे जॉइन कयो ऐं पोइ असां सिंध सलामत फोरम जो आगाज़ कयो। सही सही। ऐं पोइ अॻिते हली उन मां असां फ़ॉन्ट्स जी अलॻि वेबसाइट ठाही जंहिंमें सिंधीअ जा सभु फ़ॉन्ट रखियासीं। अच्छा ज़बरदस्त। हिकिड़ी वेबसाइट असांजी आहे लफ़्ज़ीकार, जिते लफ़्ज़नि सभिनी सिंधी लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे। अच्छा अच्छा। ऐं हर लफ़्ज़ ते जेकॾहिं तव्हां क्लिक कंदो उनजी माना, उनजो सेनोनियम, उनजो एंटोनियम, इहो किथे इस्तेमालु थो थिए, उहो सभु। ऐं इन खां वधीक त हम काफ़िया लफ़्ज़ जेके असां शाइरी में कॾहिं कॾहिं मूं जहिड़ो माण्हू जेको सैकड़ाट जेको काफ़ियनि में मुझंदो आहे त उहो उतां मदद वठी सघे थो। सही 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 सही। त उहो हिकिड़ो असांजो लफ़्ज़ीकार जो हिकिड़ो आहे। सही सही। ऐं इन खां अलावा हिकिड़ो ॿियो कमु आहे असांजो जेको अहम कमु आहे उहो बि, उहो आहे सिंधी ॿोलीअ जा जेके क़ुरान शरीफ़ जा तर्जुमा आहिनि उन्हनि खे ऑनलाइन रखियो आहे। हिन वक़्तु असां 8 तर्जुमा रखिया आहिनि। सही सही। जंहिंमें मौलाना ताज महमद अमरोटी, अलामा अली खान अबड़े खां वठी सही अहम आहिनि। ऐं उन में वॾी ॻाल्हि आहे त उन में हिकिड़ी सर्च फैसिलिटी रखी आहे। अच्छा त असांखे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते रेफरेंस लाइ खपंदो आहे त इहा क़ुरान में इहा शइ किथे आहे, किथे आहे। सही सही। त उन लाइ असां सर्च ऑप्शन ॾिनो आहे। तव्हां सिंधी में या अरबी में सर्च कयो त उहो ॿुधाईंदो त इहो लफ़्ज़ क़ुरान शरीफ़ जे कहिड़े आयत में किथे किथे आयो आहे, उनजो तर्जुमो खुलींदो, उहा आयत बि अची वेंदी। इहो हिकिड़ो अहम कमु आहे जंहिंजो अॻिते अञा असांखे ऐड करणा आहिनि ॿिया बि तर्जुमा। ऐं हर मकतब फ़िक्र, छो त मज़हबी हवाले सां असां वटि इहे शयूं आहिनि, त उन्हनि सभिनी जा असां तर्जुमा हुते शामिल कया। सही सही सही। ऐं इन्हनि सभिनी जी वरी असां एंड्रॉइड ऐप बि बांधी आहे। अच्छा इहो त वेबसाइट्स बि आहिनि ऐं एंड्रॉइड एप्स बि आहिनि। माना एप्लीकेशन अलॻि आहे, जीअं फेसबुक आहे, जीअं इंस्टा आहे या ॿियूं। त इहो हिकिड़ी आसानी कई आहे त एंड्रॉइड एप्स बि आहियूं आहिनि ऐं वेबसाइट बि आहे। ऐं ॿियो अहम कमु आहे असांजो सिंध सलामत जो, उहो आहे किताब घर। सही सही। ऐं सच पुछो त इहो जेको किताब घर वारो कमु आहे इहो ॾाढो अहम आहे, छो त हिन दौर में लाइब्रेरियूं संभालण, घर में किताब संभालणु ॾाढो ॾुखियो आहे। नंढा घर आहिनि ऐं किताब असांजूं घर वारियूं चवनि थियूं त हाणे असां ॿियो सामान रखूं या तव्हां किताब संभालियो। या वरी जेकॾहिं ॿारनि वारो घर आहे त पोइ ॿार बि किताब खे इहो सभु थो थिए। ॿियो त वक़्तु ॾाढो महदूद थी वियो आहे हिन दौर में। सही सही। तव्हांखे जेकॾहिं हर शइ फिंगर टिप्स ते तव्हांखे तव्हांजे मोबाइल में, तव्हांजे लैपटॉप ते अवेलेबल हुजे या गूगल ते सर्च कयो त उहा मिली वञे, त इन हवाले सां इहो हिकिड़ो सिंधी माण्हुनि लाइ, सिंधीअ खां उहे माण्हू जेके किताबनि खां परे थींदा पिया विया। बल्कि इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त रेडियो टीवी जा कंपेयर या कंहिंखे बि कंहिं बि मौज़ूअ जी का ॼाण मिले त उहा हिकिड़ी क्लिक ते मिली सघे थी। न त अॻे असां लाइब्रेरी वेंदा हुआसीं ऐं लाइब्रेरी जा पंध कंहिं बि मौज़ूअ जे हवाले सां जेकॾहिं का शइ खपंदी हुई त माना कलाकनि जा कलाक लॻी वेंदा हुआ। हाणे उते ई वेठे वेठे तव्हांखे वेठे वेठे तव्हां पंहिंजे पसंदि जो, तव्हां कहाणी पढ़णु चाहियो था कहाणीकारनि में वञो, तव्हां नावल पढ़ो था, शाइरी पढ़ो था, तहक़ीक़ पढ़ो था, ॿारनि लाइ अलॻि सेक्शन आहे। सही सही। हर शइ मौजूदु आहे। ऐं उहो असांजो जेको सथ आहे उहो 6 खां 7 दोस्तनि जो सथ आहे। अच्छा अच्छा। जेके 3-4 दोस्त टेक्निकल जेके बैक साइड ते असांजा मसला हूंदा आहिनि उन्हनि खे ॾिसंदा आहिनि, ऐं बाक़ी 3-4 दोस्त आहियूं जेके ॿियो कमु कंदा आहियूं, जंहिंमें अहम ज़िम्मेवारी मुंहिंजी हूंदी आहे। किताब हथ करणु, किताब अपलोड करणु, ऐं तव्हांजी सुपरविजन में सॼो कमु थिए थो। ज़बरदस्त। फरहाल अशारी, तव्हां अॼुकल्ह भला किथे कहिड़ी मसरूफ़ियत में आहियो? को सॉन्ग नओं अचे थो या को एल्बम अचे थो? अॼुकल्ह एल्बम बि ॾाढा फनकारनि जा अचनि पिया, तव्हां बि उन रफ़्तार सां हलो पियूं या चयो पियूं त हिकिड़ो सुठो कलाम हुजे भले कॾहिं बि अचे? बिल्कुलु। हाणे ईअं त स्टार्टिंग में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़बर न हूंदी आहे त इंसानु कहिड़े वे ते वञे। सो आहिस्ता आहिस्ता उहो इंसान खे अकुल बि अची वेंदी आहे, शऊर बि अची वेंदो आहे। सो पहिरीं एल्बम कयासीं पर हाणे एल्बम स्टॉप आहिनि, तक़रीबन साल थी वियो आहे। मां हाणे जेकी शाइरियूं अॼुकल्ह हलनि पियूं उन्हनि खां मां पासो कयो आहे ऐं मां हाणे सूफ़ी जी तरफ़ मां अची वई आहियां। हा, जेको असांजो माना एक्चुअली जेका सिंगर्स आहिनि उन्हनि खे मक़सद जी ख़बर ई न आहे। जेका असां ॻाईंदा आहियूं उनजो मतिलबु इहो आहे त अॻिले माण्हू जेका ॿुधनि पिया उन्हनि खे मैसेज मिले, उन्हनि में शऊर पैदा थिए। सो जेकी शाइरियूं तव्हां ॾिसो पिया अॼुकल्ह जेके हलनि पियूं सो उन्हनि खां मां बिल्कुलु परते आहियां ऐं मां हाणे सिखिया वठां पई सूफ़ी। चलो ठीकु आहे, तव्हांखे माना इन पासे ध्यानु थो थियो। बिल्कुलु बिल्कुलु। मूंखे एक्चुअली
मूंखे सम्झ में कोन पियो आहे त मां कहिड़े वे ते वञा। सही सही हर पॉइंट ते मां वञी ॾिठो, पर मूंखे जॾहिं मां हिन साइड ते आयसि मूंखे ॾाढो सुकून मिलियो। हिकिड़ी राहत हूंदी आहे, दिलि खे सुकून मिलंदो आहे। मतलब निकिरी पवंदो आहे माण्हू, बिल्कुलु रस्तो ॾिसंदो आहे जेको साफ़ सुथरो रस्तो आहे, साफ़ सुथरो माण्हू उन रस्ते ते निकिरी पवंदो। सही त हाणे एल्बम्स वग़ैरह त बंदि आहिनि, बाक़ी आहे त जॾहिं बि कलाम ईंदो उहो मुंहिंजो सूफ़ी कलाम ईंदो। पर हाणे अवामी रंग तव्हां छॾे करे सूफ़ियाणे रंग हाँ, में बिल्कुलु, लॻायो त बिल्कुलु। मोट पर मिले थी तव्हांखे उहा, छो त अवामी रंग बिल्कुलु। में वधीक मोट मिलंदी आहे, काफ़ी, काफ़ी। माना घणी मोट तकड़ी ॾींदा आहिनि। सूफ़ियाणो मिज़ाज रखंदड़ माण्हू वरी कुझु आहे। जी जी, असल में उहो माण्हू आहिनि जेका ॿुधनि था, जीअं तव्हां मां ॾिसां पई तव्हां घणो इंजॉय पिया कयो। पहिरीं में हींअर में फ़र्क़ु तव्हां पाणे ॿुधाईंदो सही त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। बिल्कुलु 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 सो माण्हू ॿुधनि था जेका ॿुधण वारा आहिनि। सही सही बाक़ी न्यू जनरेशन आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो माहौल हले पियो, उहो त काफ़ी फ़नकार उहे उन माहौल जे हिसाब सां कॾहिं कॾहिं का शइ ॾिजे या सफ़ा किनारा उन माहौल जे हिसाब सां कॾहिं कॾहिं ॾिबी, पर माना घणो हिन साइड ते मां आहियां। सही 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 अञा तव्हांखे ॿुधंदासीं थोरी देरि में, कचहरी कंदासीं तव्हां सां। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, नंढड़ी साई वठूं था नाज़रीन, तव्हां असां सां गॾु रहिजो। मज़ेदार अॼु बि कचहरी हूंदी, कम वारी कचहरी हूंदी, तव्हां यकीन अॼु के प्रोग्राम मां बि कुझु न कुझु पिराईंदव, कान का शइ तव्हांखे पले पवंदी। पहिरियां वठूं था हिकु नंढड़ी साई, तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी वलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में, ऐं सिंध सलामत जो सरवाण असां सां गॾु आहे सलेमान वसाण साहिबु। उन सां कचहरी ॾाढी सुठी असांजी हले पई, ऐं फर सां बि कचहरी मूं कई पई। अञा कुझु कचहरी जा पल रहनि था, इन विच में बि गुफ़्तगू ॾाढी सुहिणी हूंदी असांजी, जंहिंमां तव्हांखे तव्हांजे सवालनि जा जवाब मिली वेंदा। सो दिलि चवे थी वरी हिकिड़ो भेरो ॿीहर फर खे गुज़ारिश कयूं त हिकिड़ो सुठो कलाम असांखे ॿुधाए। साईं हिकिड़ो कलाम ॿुधूं था, पोइ कचहरी कयूं था। फर हाणे छा ॿुधाईंदो? कलाम आहे शाह अब्दुल लतीफ़ मिठाई सरकार, माशाल्लाह, उनजो मां तव्हांखे कलाम ॿुधाईंदमि। वाह वाह कयो। मुझो मारो जाम सी ना तो नंढेला सो को वरीवा जिए मोटी मेणाओ थिए अला पिटियो कड़ा पार पर में पवारन लाए सांगन लाए सतार वेठी घोड़ा गारियां अला मुझो मुल्क मली मुझो मुल्क मली मुझो मुल्क मली कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां मुझो मुल्क मली मुझो मुल्क मली कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां मुझो मुल्क मली खोए खुमा बिन बांधना खोए पटोला पटजी मुंह मारुन सां लधियूं
लाऊं मंझिलवी कास मथियन कभी जे सालू ओढ़िया सूमरा अला मुझे ड्यूत मलीरा में अला मुझे ड्यूत मलीरा में अला मुझे ड्यूत मलीरा में अला खिलियो पियन की खिलियो पियन की कोटन में आऊं किए गुजारिया कोटन में आऊं किए गुजारिया मुझो मुल्क मली कठ बदियाणी बंदा माला कठ बदियाणी बंदा माला कठ बदियाणी बंदा माला जियरे लाए संजी जियरे लाए संजी कोटन में आऊं किए गुजारिया कोटन में आऊं किए गुजारिया मुझो मुल्क मली मुझो मुल्क मली कोटन में आऊं किए गुजारिया कोटन में आऊं किए गुजारिया मुझो मुल्क मली मुल्क मलीर ॾाढो सुहिणो कलाम ॿुधोसीं सलमान भाई सुठनि कलामनि खे भलनि कलामनि खे महफ़ूज़ करण जे लाइ वेबसाइट ते कमु हले पियो या सिर्फ़ु किताब ई ॾियो पिया उसमें मूंखे यादि आहे त असां शुरू में सिंध सलामत ते शुरू कयो सिंध सलामत ट्यूब जे नाले सां अच्छा अच्छा ऐं उन में असां इहो कयो त उहे कलाम रखिया हुआसीं सभु जेके न मिलंदड़ हुया न मिलंदड़ नायाब नायाब ऐं हिकिड़ी अहिड़ी क्लासिक सीरीज़ हुई उहा कलामनि जी न सिर्फ़ु कलाम पर मुख़्तलिफ़ वीडियोज़ जीअं इब्राहिम मुंशीअ जो पंहिंजो रिकॉर्डेड शयूं हुयूं साईं अल्ताफ़ शेख जा वीडियोज़ हुया या इन क़िस्म जी सीरीज़ बि हुई पर पोइ वक़्त सां गॾु असां ॾिठो त हाणे इन कमु करण लाइ इलाही दोस्त मैदान में अची विया आहिनि त ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे छो त हिकु माण्हू या दोस्तनि जो हिकु ग्रुप सभु पासा पूरा मुकमिल उन्हनि खे उन्हनि सां निभाए नथो सघे छो त तव्हां वटि महदूद माण्हू आहिनि कमु करण वारा त असां वटि इलाही दोस्त आहिनि ऐं हाणे जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते वेंदो त तव्हांखे क्लासिक सीरीज़ बि मिलंदी पुराणा रेडियो जा कलाम बि मिलंदा ऑडियो में ऑडियो खे कन्वर्ट करे शुरू करे थो त पोइ वरी माण्हू लहर में बचंदा साईं मूं वटि बि हिकिड़ी नायाब रिकॉर्डिंग आहे तव्हांखे ॾियणो चाहियां थो बिल्कुलु ईअं मतिलबु हाणे पुराणे जेके कैसेट वारो कल्चर हुयो पुराणियूं जेके कैसेट्स हुयूं ऑडियो कैसेट्स उहे सभु उन्हनि दोस्तनि ताईं पहुचणु शुरू थी वियूं आहिनि जेके उनखे कन्वर्ट करे यूट्यूब ते वीडियो चैनल्स जे ज़रिए अपलोड करे रहिया आहिनि ऐं हा जीअं जरवार साहब आहे टंडियल लहियार मां उन जी उहा सीरीज़ आहे नसरपुर जो हिकिड़ो दोस्त आहे ऐं इनखे त छॾियो नारे मां हिकिड़ो दोस्त आहे बंबरो उन जेका पुराणा कलाम यूट्यूब ते रखिया आहिनि त मक़सदु तव्हां चवंदव त कमाल मतिलबु तव्हांखे हाणे जीअं अॻे न रेडियो ते असां फरमाइश कंदा हुआसीं ऐं हफ़्तो इंतज़ारु कंदा हुआसीं त असांजी फरमाइश कॾहिं थी पूरी थिए उहा हाणे सेकंडनि में तव्हांखे यूट्यूब ते तव्हांजे हिन
इहो चङो कमु थिए पियो छो त इलाही नायाब रिकॉर्डिंग्स जेकी पाण खां हेॾे होॾे थी वियूं आहिनि। बिल्कुलु हाणे इहा सुठी ॻाल्हि आहे त असांजा वीडियोस असांजा कलाम ऐं इन सां गॾु असांजा किताब असांजूं लिखणियूं इहे सभु प्रिज़र्व थी रहियूं आहिनि। माना जिदत जीअं अचे पई त उन हवाले सां ऐं इन ते अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। वधीक इदारा वधीक दोस्त अॻिते अचनि ऐं इन कम खे अॻिते वधाइनि। छा था सम्झो त कैसेट जी हिकिड़ी लाइब्रेरी न हुजणु घुरिजे पंहिंजे सहकार सां या कंहिं हुकूमती सहकार सां, छो त किताबनि जूं लाइब्रेरीज़ हूंदियूं आहिनि, पुराणा जेकी सदाबहार एल्बम्स आहिनि जेकी म्यूज़िक कंपनियुनि वटि अञा बि महफ़ूज़ हूंदा। बिल्कुलु तव्हां सही था चओ। उन्हनि खे किथे ॿुधिजे केॾे के शयूं मूं वटि जीअं भरी पई आहे कैसेटुनि जी, आउं किथे ॾेई सघां थो या ॿियो को दोस्त ॾेई सघे थो। असां वटि हिकिड़ो आहे आर्काइव, सिंध जो आर्काइव खातो, पर उहे वरी उते आर्काइव में रखिजी थियूं वञनि। असां चयूं था त हिकिड़ो अहिड़ो कमु थिए जेको उते महफ़ूज़ बि पियूं हुजनि, अलमारियुनि में कबटनि में महफ़ूज़ हुजनि ऐं ऑनलाइन बि अचनि, जीअं हर माण्हूअ जे हथ में, हर माण्हूअ जी उन ताईं पहुच हुजे। भले पोइ सिंध अलाजी जो कमु करे या आर्काइव खातो करे, पर इहे सभु शयूं जेके पुराणियूं दोस्तनि वटि महफ़ूज़ थियल आहिनि उहे न सिर्फ़ु अलमारियुनि में महफ़ूज़ थियनि पर उहे ऑनलाइन बि अचणु खपनि। ऐं जेका शइ हिकिड़ो दफ़ो वेब चैनल्स वेब ते अची वञे थी उहा हमेशह लाइ सम्झो प्रिज़र्व थी वञे, हर माण्हू वटि अची थी वञे। उहो किताब हुजे या उहा वीडियो हुजे। इहे त सभु ॻाल्हियूं थियूं असांजे कम जूं, ॾिसंदड़नि जे कम जूं। पर हाणे तव्हांजे कम जी बि का ॻाल्हि कंदा हलूं त यूट्यूब ते जीअं माण्हू अपलोड कनि था या अपलोडिंग थिए पई त उन मां नाणो बि कमाइनि पिया, बिल्कुलु पैसा मिलनि पिया। तव्हांजी वेबसाइट तव्हांखे पाण खे छा ॾिनो आहे? असांजी वेबसाइट शऊर ऐं इल्मु माण्हुनि खे पहुतो, इहा त ॻाल्हि पंहिंजी जॻह ते ॾाढी भली, पर इन खां सवाइ असांखे नालो ॾिनो अथई, जिते वञूं था सॼी सिंध सुञाणे थी। उहे माण्हू जिन खे असां सिर्फ़ु परे परे खां ॾिसंदा हुआसीं, हसरत हूंदी, ख़्वाहिश हूंदी त इन्हनि सां मिलूं। न पर वेबसाइट सां न, वेबसाइट असां अञा ताईं एडसेंस ते या कंहिं ॿी शइ ते न लॻाई आहे, छो त एड्स कुझु अहिड़ियूं अचनि थियूं जेके, छो त असां वटि विज़िट कंदड़ माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जा आहिनि, जंहिंमें ॿार बि आहिनि, असांजूं भेनरूं बि आहिनि। त जॾहिं तव्हां एडसेंस जे हवाले कयो था पोइ जेके उहे इश्तिहार अचनि था उहे तव्हांजे कंट्रोल में न हूंदा आहिनि। अच्छा अच्छा, सही सही। त ऐं ॿियो इहो आहे त अञा सिंधीअ ते कमु हले थो पियो ऐं सिंधी ॿोली जॾहिं मुकमिल गूगल ट्रांसलेशन में त अची वई आहे, पर अञा ताईं सिंधी ॿोलीअ खे एडसेंस गूगल एडसेंस में शामिल न कयो वियो आहे। ऐं उहा जल्द थींदी, ऐं जॾहिं थींदी त पोइ हर वेबसाइट खे एड मिलणु शुरू थी। भला ही विच में अफ़वाह हिकिड़ी पखिड़िजी वई हुई त सिंधी ॿोली गूगल न गायब थियण वारी आहे, हीअं थियण वारा, हूअं थियण वारा। ही वधीक तव्हां हिन बारे में महारत रखो था, छा चवंदो? असां रुॻो ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं। तव्हांखे यादि हूंदो उन वक़्तु मां जवाब में उन ते लिखियो जेको अवामी आवाज़ में छपियो हो त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, सिंधी ॿोलीअ खे को ख़तरो कोन्हे को, बल्कि सिंधी ॿोलीअ ते सुठो कमु थियो आहे, पहिरियां खां वधीक कमु थियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त अॼु खां 5-8 साल वेबसाइट ई कान हूंदी सिंधीअ जी, सवाइ हिकु अधु साइट जे। भुरगड़ी साहिब जी हूंदी, वाइस ऑफ सिंध जी हूंदी, ॿियो कुझु न हूंदो। हाणे तव्हां सर्च कयो सिंधी में, चाहे फेसबुक ते कयो, गूगल ते कयो, विकीपीडिया ते कयो, तव्हांखे सिंधीअ जूं सभु शयूं मिलनि थियूं। ऐं इहो इन जे करे आहे जो हाणे कमु कंदड़ सिंधीअ जा जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ सथा आहिनि जेके कमु कनि पिया। ऐं इनशाला अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। तव्हां ईअं सम्झो त सिंधीअ ते अञा बहितर कमु थो पियो थिए ऐं हाणे वॉइसिस ते कमु थो पियो थिए, आवाज़नि ते, त जीअं लिखियल लिखत जेका हुजे उहा पढ़ी सघिजे, या जेको मां वॉइस में ॻाल्हायां उहो कन्वर्ट थी वञे टेक्स्ट में सिंधी में, उन तरफ़ असां वञूं पिया। ऐं इन ते कमु हले पियो। बिल्कुलु। ॾिसो घणो थींदो आहे न, मां ड्राइविंग कयां थो पियो, तव्हां ड्राइविंग कयो था पिया, तव्हां वञो था चयो था त अख़बार अॼो की मां ॿुधंदो वञा। मतलब समझो त ईअं टीवी हलाए छॾी सी न, हेडलाइंस पे पाणी ॿुधी, या को किताब तव्हां पढ़णु चाहियो था, को नावेल, को कहाणी, का शायरी, त इन ते कमु थिए पियो, वक़्तु लॻंदो, पर बल्कि सोनी आवाज़ में जेकॾहिं उहो उते मौजूदु हूंदो अञा वधीक हाणे इहो इरशाद जो आवाज़ बि हिन में अची सघे थो, असां कोशिशि कंदासीं तव्हांखे बि शामिल कयूं। वाह वाह, ॾाढो मज़ो अची वेंदो। हूअं ओवरऑल साईं घणा किताब हिन वक़्तु ताईं ऑनलाइन अपलोड करे चुका आहियो? सिंध सलामत किताब घर ते असां नए वर्जन ते कमु कयूं पिया, उहो लॉन्च बि करे छॾियो आहे। पहिरियां असां सिंध सलामत फोरम ते पुराणे हुन ते PDF में किताब हूंदा हुआ जेके लॻभॻि 900 किताब हुया। ऐं असां ॿियो जेको लॉन्च कयो टेक्स्ट में, उन में कंपोज फॉर्मेट में पिया आहिनि ऐं PDF में बि किताब पिया आहिनि, उन में लॻभॻि 1300 किताब आहिनि। ऐं जल्द असां 2500 किताबनि जी उहा लाइब्रेरी इंशाल्लाह थोरे अरसे में, माना ईअं तव्हां सम्झो हिन वक़्तु 900 हो ऐं 1200 2100 किताब मौजूदु, 2100 किताब, हिकु किताब आहे 500 सिफ़ा, 800 सिफ़ा, ऐं लॻभॻि 200 किताब असांजा तयारु पिया आहिनि जेके अञा अपलोड करणा आहिनि। छो त रोज़ानो असां 1-2 किताब नवां अपलोड कंदा आहियूं, जंहिंमें हिकु क्लासिक सीरीज़ हूंदी आहे, पुराणा किताब, नायाब किताब जेके हाणे मार्केट में नथा मिलनि, ऐं हिकिड़ो जेको जदीद हिन दौर में दोस्त नवां लिखंदड़ आहिनि उन्हनि जा किताब अचनि पिया। पर जेकी पुराणा किताब आहे, नायाब किताब, उहे त तव्हां पाण कंपोज़ कंदा हूंदो, तव्हांखे ॾुखियाई, नवां जेकी लेखक आहिनि उहे तव्हांखे
तव्हांखे राइट्स ॾींदा हूंदा PDF फाइल तव्हांखे मोकिले छॾींदा हूंदा तव्हां अपलोड करणी देरि हूंदी थोरो माना थोरी सहूलियत बि मौजूद थी वई आहे बिल्कुलु असां शुरू में त वॾी महिनत करणी पवंदी असां पाण कंपोज कंदा सॼो किताब पाण कंपोज कजे नए तरीक़े सां त हाणे जेको पुराणो किताबु आहे उहो असांजे हिकिड़ा दोस्तनि जो सथ आहे हैदराबाद में उहे उनखे PDF में कन्वर्ट करे असांखे मोकिलींदा आहिनि सही सही उन ते असांखे एॾी घणी महिनत करणी न पवंदी आहे ऐं ॿिया पब्लिशर लेखक उन्हनि जो हाणे हिकिड़ो उत्साह हुननि में आयो आहे उन्हनि जो एतमाद वधियो आहे उन्हनि सम्झो आहे त हिन टेक्नोलॉजी जो कहिड़ो फ़ाइदो आहे सही 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 त उन्हनि किताब ॾियणु शुरू कया आहिनि बल्कि PDF जा त हाणे स्कैनर बि अची विया आहिनि मतिलबु अहिड़ियूं एप्स अची वियूं आहिनि तव्हां किताब जे मथां रुॻो ईअं रखो त PDF में कन्वर्ट थी उन खां वधीक सवलो त हीउ असांजो हाणे हे थी वियो आहे पंहिंजो स्मार्टफोन हिन में मौजूदु कैम स्कैनर सभिनी स्कैनर्स खे मात ॾेई वियो आहे हा 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 मां ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं अहिड़ा कमर्शियल्स अची वेंदा आहिनि साइट्स में बिल्कुलु त कैम स्कैनर जे ज़रिए ज़बरदस्त कमु थी वियो आहे कैम स्कैनर जे ज़रिए दोस्त किताबनि खे कन्वर्ट करे ॾे बाक़ी तव्हां पंहिंजो जेको टेक्स्ट कयो था उहो बि तव्हां माना कंप्यूटराइज़ सॼो स्कैन थी थो वञे हा बिल्कुलु असां ॿिनि तरीक़नि जा किताब आहिनि हिकिड़ा कंपोज में जेके उन गूगल में हिकु हिकु सिट हिकु हिकु लफ़्ज़ उन्हनि जो गूगल में सर्चेबल आहे अच्छा त को बि हिकिड़ो लफ़्ज़ त उन लिंक ते खणी वेंदुसि त हिते हिन किताब में हिन कहाणी में ही जुमिलो मौजूदु आहे सही सही अच्छा तव्हांजी वेबसाइट ते कॾहिं कॾहिं हेठि हिकिड़ो जुमिलो लिखियलु मिलंदो आहे त तव्हां हिन में को मवाद एड करणु चाहियो था त या अणपूरो मवाद आहे तव्हां हिन में एड करणु चाहियो था त उहे सभिनी खे राइट्स आहिनि या कुझु महदूद मेंबर आहिनि जेको रजिस्टर थी असांजे सिंध सलामत फोरम ते रजिस्टर थी पंहिंजी ID क्रिएट ठाहींदो आहे ऐं उन खां पोइ हू पंहिंजी शाइरी पंहिंजा मज़मून पंहिंजा ख़्याल पंहिंजा नोटबुक तनक़ीद जेको दिलि में चएसि जीअं सोशल मीडिया ते लिखंदो आहे ईअं असांजे फोरम ते लिखी सघे थो या हर कंहिंखे इक्वल आज़ादी हूंदी आहे कंहिं ते का पाबंदी कान्हे ऐं उहे तव्हांजूं सभु शयूं हुते प्रिज़र्व थींदियूं आहिनि ऐं उहे गूगल सर्चेबल हूंदियूं आहिनि विदिन आवर उहे गूगल में एड थी वेंदी आहे वाह वाह ज़बरदस्त हिन ते पाण कचहरी कयूं था तफ़सीली नंढी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन तव्हां असां गॾु रहिजो ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां गॾु हूंदो बि सही छो त एॾो सुठो प्रोग्राम थिए पियो तव्हां काॾे छो वेंदो भला सो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन छोटे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में सुठा कलाम ॿुधूं था कचहरी भले पई पर हिन लम्हे असांजे प्रोग्राम में हिकु ॿी मौजूद शख़्सियत शरीक थी चुकी आहे उनजो बि तव्हां सां तारुफ़ कराईंदो वञा पाण सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं पाकिस्तान हिंदू काउंसिल सां बि उन्हनि जो वास्तो आहे ह्यूमन राइट्स सां बि उन्हनि जो तालुक़ु आहे पाण टूरिज़म ते बि गहरी दिलचस्पी ऐं निगाह रखनि था असांजे प्रोग्राम जो सो पहिरियां बि थी चुका आहिनि अॼु वरी असांजे प्रोग्राम में असांखे टाइम उन्हनि ॾिनो आहे सो भलीकार चऊं था प्यारे दोस्त कृष्ण सागर साहिब खे अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो साईं फर्स्ट क्लास वॾी महिरबानी लख थोरा तव्हां कीमती वक़्तु ॾियायो तव्हांजे प्रोग्राम में थोरो लेट थी वियसि देर आहे दुरुस्त आहे अर्जेंट हिकिड़ी मीटिंग जे करे पर तव्हांजे चैनल जे प्रोग्राम जो जेको नालो आहे तव्हां सां जेका मोहबत आहे सलाम सिंध तव्हांजो नालो आहे सिंधड़ी जेका हुई जिंदड़ी हूंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जे करे हिन चैनल सां मिसकमिटमेंट करण जी दिलि में ख़्यालु न आहे मां चयो लेट बि वञिणो लेकिन वञिणो ज़रूरु बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ईंदा आहियो अक्सर थर जी यादि असांखे अची वेंदी आहे ऐं थर असांजो सुहिणो ईअं खणी मुंहिंजी वाबस्तगी बि थरपारकर सां आहे सिधी छा सूरत हाल आहे थर जी उते छा पियो थिए ऐं का तरक़ी थी आहे या रुॻो अञा ताईं उहे साॻियूं ॻाल्हियूं आहिनि त बाबा थर मुश्किलातुनि जो शिकार आहे कट साली आहे पहिरीं प्रोग्राम में बि तव्हां सां जॾहिं प्रोग्राम थियो तॾहिं बि तव्हां थर ते ई इतफ़ाक़ सां ॻाल्हायो हुयो त तरक़ी जे लिहाज़ खां थर में कुझु कम थिया आहिनि पर जंहिं हद ताईं थियणु खपनि मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं अहिड़ी का फैसिलिटियूं जेके आहिनि शहरी लेवल ते थोरियूं घणियूं आहिनि लेकिन ॿाहिरी लेवल ते असल शइ हूंदी आहे जेको पंहिंजो ॿाहिरी जो माण्हू आहे सही जंहिंजी मेजॉरिटी जेका आहे उहो ग़रीबनि जी आहे उन्हनि खे जेका फैसिलिटी मिलणु खपे अञा ताईं उते उहा शइ न मिली सघी आहे सही 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 अॼु तव्हांजी ज़िक्र कयो टूरिज़म कल्चर जे हिसाब सां त टूरिज़म खे फ़रोग़ ॾियण जे लाइ जेको प्रोग्राम तव्हांजो इंट्रस्ट मां ॾिसंदो आहियां घणो हूंदो आहे त इन हवाले सां बि तव्हां पंहिंजो कमु कयो छा आहे त असां चवंदा आहियूं त तव्हां दुनिया में वञो दुनिया जा एतिरा मुल्क खोड़ सारा आहिनि जंहिंजो रेवेन्यू मैक्सिमम जेको आहे उहो टूरिज़म मां ईंदो आहे पाण वटि बदकिस्मती सां मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान ऐं सिंध एॾियूं ख़ूबसूरत जॻहियूं आहिनि उते जंहिं ते जेकॾहिं प्रॉपर वे में कमु थिए उते फैसिलिटियूं मिलनि माण्हुनि खे त मुंहिंजे ख़्याल में जेको हिन डिपार्टमेंट मां रेवेन्यू अचे बाक़ी कंहिं डिपार्टमेंट मां एतिरो रेवेन्यू नथो अची सघे हिन वक़्त में इहो सॼो जेको टूर जो जेको रेवेन्यू आहे जेको माण्हुनि खे हिन वक़्त में टूर जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाण वटि पाकिस्तान में ॿ शयूं मुहैया आहिनि होटलिंग ऐं ॿियो या त वरी सिंध खां निकिरी ॿाहिरि वञे हलियो KPK साइड ते थोरियूं घणियूं पर उते बि रोड्स जूं फैसिलिटियूं हाणे कुझु मिलियूं आहिनि सो बि कुझु जॻहियुनि ते बाक़ी सभिनी जॻहियुनि ते मां हींअर
कुझु वक़्तु अॻु में वियो हुउसि हेॾां नारायण खां पोइ परियां हुंज़ा, लेकिन हुंज़ा जे सफ़र में एॾी मुश्किलात हुई जंहिंजी का इंतिहा न आहे। हालांकि हुंज़ा ॾाढो बहितरीनु ख़ूबसूरत आहे, लेकिन को उते रोडनि जी फैसिलिटी न हुई। पर पाण असल ॻाल्हि कंदासीं सिंध ते, स्पेशली थरपारकर ते। थरपारकर में बहितरीनु खोड़ सारियूं जॻहियूं आहिनि जंहिं ते जेकॾहिं प्रॉपर टूरिज़म जेको डिपार्टमेंट आहे उहो कमु करे त उन मां बहितरीनु रेवेन्यू जनरेट थिए, उहो रेवेन्यू वरी थरपारकर ते यूज़ थिए त थरपारकर तव्हांखे कुझु ई सालनि में सिंध जो हिकिड़ो बहितरीनु खितो नज़र अचे। सही सही। पर उहो कमु नथो थिए ऐं उहे असां वटि वरी रहंदो ईअं थींदो आहे, सहूलियतूं ॾींदा घटि आहिनि, रहंदो सहूलियतूं खसे छॾींदा आहिनि। जीअं कींजर जो वाक़ियो थियो, बाबा ॿेड़ी उते जेकॾहिं ॿुॾी वई त चयूं त ॿेड़ियूं बंदि कयो। बाबा तव्हां छो थी ॿुॾे, छाजे करे थी ॿुॾे, इन जे लाइ तव्हां सोचे करे कुझु सहूलियतूं ॾियो नी। चयूं बाबा ॿेड़ियूं बंदि, हाणे माण्हू वञनि ई कोन। हाणे किंजर सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं न, इतफ़ाक़ सां हींअर 2 हफ़्ता अॻु में किंजर ते वञण जो बि प्रोग्राम थियो हुयो। किंजर ते वियासीं त किंजर ते सिर्फ़ु ॿाहिरियां गाॾी मां बीह तव्हां नज़ारो करे सघो था, जेकॾहिं तव्हां लही पिया त तव्हांजो मथां तबियत ई ख़राबु थी वेंदी। एॾी उते बदबू आहे, एॾी उते ॿाहिरि सफ़ाई जा नाक़िस इंतज़ाम आहिनि, बिल्कुलु को फैसिलिटी न आहे। इवन तव्हां चांहि बि किथे सुठी नथा पी सघो। हिकिड़ी रेस्टोरेंट काफ़ी पुछा करण खां पोइ नूरी रेस्टोरेंट जे नाले सां हींअर कुझु वक़्तु शायदि अॻु में खुली आहे, उते वेठासीं, उते कुझु माहौल मिलियो। पर प्रॉपर जेका असांजी जॻह आहे उहा आहे किंजर लेक। सही सही। उते उहा फैसिलिटी हुजणु खपे, अहिड़ियूं बोट्स हुजणु खपनि, उते अहिड़ा ट्रेनर हुजणु खपनि जेके जेकॾहिं को हादसो थिए त उन्हनि खे यकदमि जेको सो उनखे जेको सो फैसिलिटी मिले, कंहिं हॉस्पिटल में पहुचे जेकॾहिं को अहिड़ो हादसो थिए, पर उहे फैसिलिटियूं उते बि न आहिनि। सही सही सही। त इहे जेको सो इहो लैब्स आहिनि, साईं सरदार अली शाह कमु कया आहिनि, नो डाउट। हिन वक़्त में इहो डिपार्टमेंट हुन वटि आहे, 2000 मुंहिंजे ख़्याल में 16 खां या 18 खां आहे शायदि, मूंखे इन जी नॉलेज न आहे कहिड़ी ईयर खां। भई त कुझु कमु कया आहिनि किथे किथे इन प्रोग्राम ते, टूरिज़म ते, लेकिन जंहिं हद ताईं इहो हुजणु खपनि अञा ताईं उते लैब्स काफ़ी आहिनि। माना ईअं खणी चऊं त हिकिड़ी पंहिंजी पर्सनैलिटी आहे, मेल जोल हूंदो आहे इन्हनि माण्हुनि सां, त कॾहिं सलाहूं इनखे ॾींदा आहियो, मशवरो हाल अहिवाल थींदो आहे इन बारे में बि, पंहिंजे इलाइक़े जे बारे में? अक्सर माण्हू मां परेशान ॾिठा आहिनि, तव्हांखे बि थींदी आहे परेशानी? न सर, परेशानी जेकॾहिं तव्हांजो ज़मीर ज़िंदा आहे न त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे पूरे सिंध जे लाइ परेशान हुजणु खपे। छो जे सिंध पंहिंजो घर आहे, सिंध मां स्टार्ट वरी घर खां कंदो आहे माण्हू, पंहिंजो इलाइक़ो जेकॾहिं माण्हू जो ज़मीर ज़िंदा आहे ऐं उहो जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े में रही जेकॾहिं कमु नथो करे, आर महसूसु करे थो। मां हिकिड़ी शइ अचरज ॾिसंदो आहियां, जेके बि पंहिंजा पॉलिटिशियंस आहिनि या जेके बि चङा मुड़ुस आहिनि, उहे प्रोग्राम कंदा आहिनि टीवी ते या असेंबली में ख़िताब कंदा आहिनि त उहे इलाइक़े जे लाइ रड़ियूं त कंदा आहिनि, पर मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि अञा ताईं न आई आहे उहे पाण ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि ऐं इलाइक़ो पोइते वेंदो वञे। इहो कीअं आहे? जेकॾहिं एॾा प्रॉब्लम्स उते आहिनि त पोइ तव्हां पाण कीअं पिया वधो ऐं इलाइक़ो पोइते पियो वञे? वरी बदकिस्मती सां तालीम जो हमेशह मां ज़ोर ॾींदो आहियां, तालीम मेन शइ आहे हर प्रोग्राम ते, चाहे ही चैनल हुजे या ॿियो चैनल हुजे। तालीम न हुजण जे हिसाब सां असांजो माण्हू वरी फिरी फिरी वोट बि उन खे साॻी माण्हू खे ॾिए थो, जेको अॻु में 5 साल ताईं रही कुझु न कयो, वरी वोट ॾेई वरी हुनखे अॻिते खणी अचिणो। सही। हिन भेरे थोरी तब्दीली अची वई ऐं तव्हां असां आंदी थी, पर उन मां बि को घणो लाभ असांखे न मिलियो, रहंदो ॾुखियाई जो शिकार थी वियासीं। छो त पार्टी पाण तब्दीली जा नारा त हया विया, लेकिन तब्दीली ख़ासि नज़र न आई आहे अञा ताईं। तब्दीली आणणु ॾाढो उन सां कमु करिणो पवे थो। तब्दीली थी, पर ॾुखियाईनि वारी तब्दीली थी, ॾुखियाईनि वारी। असां पाण वेतर तकलीफ़ुनि में वियासीं, पोइ सहूलियतूं न मिली सघियूं अञा ओतिरियूं जेतिरियूं मिलणु खपनि, जेतिरियूं उमेदूं हुयूं त इन नमूने सां इहा हाणे तब्दीली ईंदी। सही सही। पर मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी का बि तब्दीली नज़र अञा ताईं न आई आहे। सही सही। सलेमान साईं, तव्हां सरकारी नौकिरी बि कयो था, त पोइ तव्हांजी नज़र में कीअं आहे हीअ तब्दीली? माना तव्हांखे पहिरियुनि हुकूमतुनि में थोरो ईअं खणी चऊं त कार व्यवहार में ॾुखियाई घटि हुई या हाणे घटि आहे, छा चवणु चाहींदो? इहो अवाम में जेकॾहिं तव्हां वञो त सॼी ख़बर पइजी वञे थी। उहे त बिल्कुलु शिकायतूं जेकॾहिं अवाम मुतमिन आहे, हिन जो मक़सदु आहे त अञा कुझु बि कोन्ह थियो आहे। छो त तब्दीली जी ॻाल्हि त आहे, माण्हू त साॻिया आहिनि न। तब्दीली तॾहिं ई ईंदी आहे जॾहिं हिकिड़ी विल हुजे ऐं माण्हू कुझु करणु चाहे ऐं कुझु नज़र अचणु लॻे। पर किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त सफ़ा नवां माण्हू जेकॾहिं पैदा कजनि हा त सफ़ा मुल्क माना हीअ त खिलाड़ी आहे, पोइ अनाड़ियुनि जे हथ में अची वञे वरी। बसि सियासी हवाले सां सियासतदान बहितर ॻाल्हाईंदा असांखां, छो त हिन त असां समाजी माण्हू आहियूं, असां अदबी माण्हू आहियूं, समाज जो हिसो था आहियो, बिल्कुलु समाज जो हिसो आहियूं। तड़प आहे, लोच आहे, जॾहिं वेहे थो सोचे थो ॻाल्हाए। पोइ हाणे तव्हां ॿिन्ही दोस्तनि खे हिकिड़ो सुठो कलाम था पाण ॿुधायूं, छा ख़्यालु आहे तव्हांजो? ॾाढो ज़बरदस्त। पर हाणे सिलेक्शन ॾाढी तव्हां ख़ूबसूरत खणी आहियो माशाल्लाह,
ऐं शाह भिटाईअ जा कलाम पाण ॿुधासीं। हींअर जेको कलाम ॿुधाईंदव उहो कहिड़ो आहे, कहिड़ी चूंड कई अथव? सिंध जी ॻाल्हि थिए पई त हिकिड़ो जाम शोरो असांजे सिंध जो हिकिड़ो हिसो आहे, उन ते हिकिड़ो कलाम तव्हांखे ॿुधाईंदो। वाह वाह गॾु जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं, वेही रुगो वाखाण जूं, बेला बनियूं मेहराण जूं। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं, वेही रुगो वाखाण जूं, बेला जूं। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं, वेही रुगो वाखाण जूं, बेला बनियूं मेहराण जूं। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं। सुरमा विझी ॾे ही फड़ियूं पाणी भरण लाइ पदमणियूं गॾु जो हलन 5-7 ॼणियूं हे ॾे कंधनि सां कामणियूं किन खे नथू के वेंदड़ा सिर ते समूर सेनड़ा गुजरन भरिया पाणी घड़ा किन कच्छ ते किन भेलड़ा हो लाड मालुडा दियो अचन हो लाड मालुडा दियो अचन से लाडलियो मेहराण जूं। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं, वेही रुगो वाखाण जूं, बेला बनियूं मेहराण जूं। गभरू चनगा तिन सजित डो थी उभन डा तिन सजित आई घोट घोबा तिन सजित घो क्या घुमन घा तिन सजित ओ ड्यो घुमन से अजर कूटो पिन ते मोतिन चोटी कूछा बुत बदन जो पेही कूछा सुख झूला तिन सिकुए लाबचाज भी जड़न लाबचाज भी जड़न अक्सर अम्यूं मेहराण जूं। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं, वेही रुगो वाखाण जूं, बेला बनियूं मेहराण जूं। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं, वेही रुगो वाखाण जूं, बेला बनियूं मेहराण जूं। वाह वाह वाह, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहराण जूं। सो ॾाढो सुठो कलाम पाण ॿुधोसीं। नंढड़ी साही वठूं था, पोइ मोटी अची कचहरी बकाया कयूं था। ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं सवेज सिजावली साहिब जो ॿई कंदियूं मेहराण जूं।
सलमान साईं, ये किताब मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी वेबसाइट ते बि मौजूदु हा आहे। बिल्कुलु, ॿई कंदियूं महिराण जूं सर्विस सजावलीअ जा 2 किताब सिंध सलामत में मौजूदु आहिनि। वाह 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 वाह, हूअं बि तमामु घणा सुठा किताब जेकी असांजा लीजेंड्स आहिनि उन्हनि जा तव्हां अपलोड करे छॾिया आहिनि। बिल्कुलु क्लासिक सीरीज़ कॾहिं कुझु रहनि था अञा उस्ताद बुखारी, शेख उस्ताद अयाज़? बुखारी जा बि असां वटि 9 खनि किताब आहिनि, बल्कि 13 किताब आहिनि। अच्छा छो त हिकिड़ो अहिड़ो जुल्द आहे जंहिंमें 3 किताबनि जो मजमूओ आहे गॾु। अच्छा अच्छा अच्छा, सराइकी कलाम, सिंधी कलाम ॿई हुन में? बिल्कुलु, सराइकी कलामनि जो मजमूओ उहो बि सिंध सलामत ते अपलोड कयो आहे। सही सही। त क्लासिक सीरीज़ घणी असां कई आहे ऐं जेके रहियल आहिनि उन्हनि ते कमु हले पियो, सही उहे सभु इंशाल्लाह। अच्छा, सिंधी वसंतनि ते बि तव्हांजो सुठो ईअं खणी चऊं त कमु हले पियो, ऐं उते पंहिंजे पाड़े में ख़ासि तौर ते सचल ॻोठ में बि तव्हां सां वसाण साहिब बि गॾु हूंदो आहे, तव्हां पाण बि मुतहरिक आहियो। पर सिंधी ॻोठनि जी जेका हालत आहे इनखे बहितर कीअं बणाइजे, छा करणु खपे, तव्हां कहिड़ा उपाउ वठो पिया? 88 में सचल ॻोठ नए सिरे सां दावत थी ऐं नई प्लानिंग सां, जंहिंमें शांति नगर ऐं सचल ॻोठ गॾु, छोकी लसानी झगड़ा थिया कराची में, इन खां पोइ ही सिंधियुनि जूं आबादियूं थियूं। त उन दौर में सिंधियुनि खे आबाद करण जो सोचियो वियो ऐं पोइ इहो हिकिड़ो बेल्ट ठहियो। तव्हांखे ख़बर आहे त सफूरा खां वेंदे अयूब ॻोठ, सीतानगर, मारोड़ा ॻोठ, शाहनवाज़ शहर ॻोठ, हिकिड़ी सिंधियुनि जूं वॾियूं आबादियूं। गाज़ी ॻोठ, गाज़ी ॻोठ थियो, रिंद ॻोठ थियो, शहबाज़ ॻोठ थियो। सिंधियुनि जी हिकिड़ी वॾी आबादी आई आहे, इलाही सिंधी आबाद थिया आहिनि, जेका हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सही। हाणे मसइला इलाही सारा आहिनि। मसइला इहे आहिनि त मां आईटीएल ॻोठ उनखे चवंदो आहियां कराचीअ में हूंदे, जिते तव्हांखे प्लेग्राउंड हुजे, जिते डिस्पेंसरी हुजे, जिते स्कूल हुजनि, ऐं उते हिकिड़ी कमेटी हुजे उतां जे ॻोठाणनि जी। सही। जेसिताईं उहा सही कमु न कंदी, छो त या त वरी ॻोठ प्रॉपर ठहनि ई कोन था मुंहिंजे ख़्याल में, नक्शे जे मुताबिक़ सचल ॻोठ हिकिड़ी प्रॉपर प्लानिंग तहत ठहियो। अच्छा। ऐं उन जूं घिटियूं, उन जा रोड, उहे बिल्कुलु प्लानिंग तहत आहिनि। तव्हां जेकॾहिं साम्हूं ॾिसंदव त ॿियो छेड़ो तव्हांखे नज़र ईंदो उन घिटी जो। हाणे मसइलो इहो थियो आहे त इहे ॻोठ सभु सिंधी आबाद आहियूं, पर कुझु असांजूं बि ज़िम्मेवारियूं आहिनि पंहिंजूं, कुझु हुकूमत जूं ज़िम्मेवारियूं आहिनि, कुझु इंतिज़ामिया जूं ज़िम्मेवारियूं आहिनि, कुझु असांजूं ज़िम्मेवारियूं आहिनि। ऐं सच इहो आहे त असां टई पंहिंजूं ज़िम्मेवारियूं घटि पूरियूं पिया कयूं। सही। त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शुरू खां वठी, सचल ॻोठ डेवलपमेंट कमेटी हुई, सचल ॻोठ रेजिडेंट्स वेलफेयर एसोसिएशन, ऐं इन खां पोइ सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन, इन्हनि टिनी जो पहिरियों कमु हो ॻोठ में माण्हुनि खे आबाद करणु। सही। जेको ख़ुशि असुलूबे सां थियो। सही। रोड बि ठही विया। रोड सचल ॻोठ जा वाल टू वाल हिकिड़ो दफ़ो ठहिया आहिनि, ॿियो दफ़ो ठहिया आहिनि, पर जेको हिन वक़्तु मसइलो इहो आहे छो त आबादी वधी आहे, त उहे जेके पुराणियूं लाइनियूं पियल हूं पाणी, हाणे उहे पूरियूं कोन पियूं, त उनजे करे मसइला पैदा थिया। सिंध हुकूमत खे, छो त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, उन पहिरियां बि असांखे स्कीम्स ॾिनियूं आहिनि। घणो करे जेके स्कीम्स आहिनि उहे पीपल्स पार्टीअ जूं ॾिनल आहिनि, ऐं ज़ाहिर वोटर बि पीपल्स पार्टीअ जा आहिनि हुते अक्सरियत। त असां हाणे मूव कयो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन पारां हिकिड़ो लेटर सीएम सिंध खे, त ही जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो स्पेशल पैकेज ॾिनो वञे, जंहिंमें हितां जो पाणीअ जो मसइलो, वाटर सप्लाई, सेवरेज ऐं रोड, इहे 3 अहम ज़रूरतूं आहिनि जेके पूरियूं कयूं वञनि। ऐं इन सां गॾु ॻोठनि में जेके स्कूल आहिनि या पार्क आहिनि, उन्हनि खे रिनोवेट करे उन्हनि खे असांखे। यूसी चेयरमैन छा था कनि भला? उन्हनि जो पंहिंजो यूसी चेयरमैन को ख़ातर खां बूटो कोन ॿारे सघिया, ऐं हाणे त आहिनि बि कोन। सच इहो आहे त जेको कमु करणु खपंदो, ऐं उन्हनि सां इहा आवेदन हुई, त सच इहो आहे त उन्हनि खे बजट बि एतिरी कान मिलंदी। अच्छा, इहा माना सही पकी ॻाल्हि आहे। हा, मतिलबु हिकु त हुननि एतिरो कमु कोन कयो जेतिरो थियणु खपंदो उहो कोन कयो, ऐं ॿियो बजट बि एतिरी कान हुई, पर पोइ बि जेको रोल प्ले करणु खपंदो उहो न थियो आहे। ऐं मां सम्झां थो त असांजा पंहिंजा ॻोठ आहिनि, असांजा सभु माण्हू पंहिंजा आहिनि, स्कूलनि पढ़ंदड़ ॿार असांजा आहिनि, ऐं उते रहंदड़ तव्हां असां जहिड़ा मिडिल क्लास जा के माण्हू आहिनि जेके रहनि था। ऐं असांखे जेकॾहिं पंहिंजे ॻोठनि जो ख़्यालु असां पाण न रखंदासीं, ऐं असांजूं ज़िम्मेदारियूं किशन साहब, तव्हां छा चवणु चाहींदो हिन हवाले सां? छो त ॻोठ पंहिंजा आबाद थी वञनि था सिंधी, पर उन्हनि खे तरक़ी कीअं ॾियारिजे? साईं जी ॻाल्हि सां मां सहमत आहियां त असांजूं ज़िम्मेदारियूं बि आहिनि गॾोगॾु। ज़िम्मेदारियुनि जो मक़सदु ईअं आहे, जीअं साईं पार्क्स जी ॻाल्हि कई, जेकॾहिं पार्क्स उते हुजनि ॻोठनि में, या पाण शहरनि जो हाल ॾिसूं, पाण कराची खे ई वठूं था, शहर में जिते वधि में वधि पढ़ियल लिखियल तबिको रहे थो। सही। कराची शहर में मां चवंदो जंहिं शहर खे समंड आहे न, उन शहर खे तफ़री जे लाइ उन शहर खे ॿिए कंहिं शइ जी ज़रूरत ई न आहे। पर तव्हां समंड ते वञो त छा हाल आहे, सिर्फ़ु गंदगी नज़र ईंदी। इहे ॿाहिरि पथारे वारा कब्ज़ा खोर ईअं वेठा आहिनि, छा उते जे सराउंडिंग में जेको इंतज़ाम आहे उनखे ख़बर न आहे, पर उन्हनि खे भतो वञे थो। सही। उहे ख़ामोश आहिनि। सही। तव्हां केतिरा दफ़ा ॾिठो हूंदो उते, जीअं हाणे साईं चयो न यूसी चेयरमैन
खे बजट न आहे, मुंहिंजे ख़्याल में साईं जी ॻाल्हि ठीकु आहे, पर मुंहिंजी नॉलेज मुताबिक़ उन्हनि खे बजट उन्हनि जे इलाइक़े मुताबिक़ सुठी ईंदी आहे, पर उहा बजट वरी जे यूसी चेयरमैन जेके हूंदा आहिनि उहे थापिया वेंदा आहिनि पाण ते। इलेक्शनूं थींदियूं आहिनि उहे वरी उहे जेके उन्हनि जे मथां जेके थापण वारा हूंदा आहिनि उन्हनि खे बि उन्हनि खे ॾियणो पवंदो आहे हिसो, त इन जे करे उहा बजट जेतिरी ईंदी आहे उहा लॻंदी न आहे उते, उनजो 50% खां वधीक रेशो जेको आहे हलियो वेंदो आहे जेके उन्हनि खे खणी ईंदा आहिनि उन्हनि ॾांहुं, उन्हनि जी गाॾियुनि जा तेल बि उतां वेंदा आहिनि। इन नमूने सां इहे शयूं हिते जेसिताईं इहा शइ ख़तमु न थींदी न, जेकॾहिं इहा करप्शन जी लत ख़तमु न थींदी, सभ खां वॾे में वॾो गुनाह आहे करप्शन, इहा जेसिताईं ख़तमु न थींदी तेसिताईं तरक़ी नागुज़िर आहे। कंहिं मुल्क में हिन लेवल ते करप्शन हुजे उते तरक़ी तव्हां सम्झो थी नथी सघे। सिर्फ़ु हिकिड़ो वसीम अकरम ट्वीट रखियो हुयो हुनजी ज़ाल ऐं सीवियो ते, जेका तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, शायदि मूंखे ख़बर आहे, हुन ट्वीट रखियो त भई कराची जे समंड ते एॾियूं बोतलूं किरियूं पियूं आहिनि, एॾो गंद किरियो पियो आहे, पनियूं किरियूं पियूं आहिनि, त मञा इहो ॿाहिरि मुल्कनि में इहो न हूंदो आहे। उन ट्वीट ते थरथले में आई आहे, 2 ॾींहंनि में समंड जी सफ़ाई कई आहे, वरी ॿिए ॾींहुं हाल साॻियो थी वियो। त इहा करप्शन आहे न, मञा उन्हनि खे उहो जेको इंतिज़ाम खे भतो अचे थो उहो 2 टे ॾींहं हफ़्तो खनि बंदि थी वियो, वरी वापसी सभु अची विया। दोस्त जी ॾाढी सुठी पोस्ट मूं कल्ह पढ़ी पए त ₹1 लख पघार वारो माण्हू जेकॾहिं 10,000 पघार वारे कंहिं मुलाज़िम खां या मज़दूर खां रिश्वत वठे थो त इहा केॾी नाइंसाफ़ी आहे, जंहिंजी 1 लख पघार 10,000 वारे खां पोइ बि जेको आहे भतो वठे थो ऐं रिश्वत वठी पोइ थो कमु करे। बिल्कुलु तव्हां सही था चओ, पर मां अञा इन ॻाल्हि खे अञा वधाईंदुसि त कराची जो सभ खां वॾो मसइलो आबादी आहे, ऐं कराची ते जेको ॿाहिरीं आबादी जो प्रेशर ॾींहं ॿ ॾींहं घटिजे कोन थो, वधे थो। ज़ाहिरी आहे ज़मीन ई आहे, रिसोर्सिस ई आहिनि, ऐं जेकॾहिं एतिरी घणी आबादी ईंदी हिते, बल्कि ॿाहिरियां माण्हू धारिया माण्हू जेके अचनि था कराचीअ ते, जेको बल्कि ईअं सम्झो त काहूं था कनि, त ज़ाहिरी आहे रिसोर्सिस त इहे आहिनि, पाणीअ जूं लाइनूं ई आहिनि, सेवरेज ई आहिनि, रोड ई आहिनि, पर उन में असांजी हुकूमती अमलदारनि जो चेक एंड बैलेंस सही थिए। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मुंहिंजे हिसाब सां हर इलाइक़े जो जेकॾहिं एमपीए जेको आहे उनखां असेंबली फ्लोर ते जेकॾहिं पुछा थिए प्रॉपर नमूने सां, अवाम खे हक़ूक़ एतिरा आहिनि हिते, पर उन हक़ूक़ जो सही इस्तेमालु असांखे करण ई नथो अचे। साईं असेंबली फ्लोर ते बि 2-4 मेंबर जेके ॻाल्हाईंदा आहिनि, बाक़ी सभु वेठा हूंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जी ऑडिट थियणु खपे त तव्हां पंहिंजे टेन्योर में छा छा कयो। सही। ऐं जॾहिं इलेक्शन अचे थी न तॾहिं अवाम खे जिथे बि इहे जलसा कनि था उते जीअं साईं हिकिड़ी ॻाल्हि सुठी कई, हर इलाइक़े में हिकिड़ी मञा कमेटी हुजे, उन कमेटी जो हिकिड़ो वॾो, उन कमेटी खे एॾो पावर हूंदो आहे, जेकॾहिं उहो सही हुजे न त हिकिड़े MP ऐं MLA खां वधीक पावर रखे थी उते जी कमेटी, छो त उन ॻोठ जो सॼो जेको दारो मदार हूंदो उन्हनि जे फ़ैसिलनि जो कमेटी ते हूंदो आहे, त उहा कमेटी जेको त ईमानदार हुजे, ऐं उहो जॾहिं बि उहो टेन्योर ॿियो अचे इलेक्शन जो, तॾहिं उन MPA खां पुछे त तुंहिंजे टेन्योर में हिते कहिड़ो कहिड़ो कमु थियो, इहो ॿुधाए। सही। त जॾहिं इहा पुछाणो थींदो न तॾहिं असांजे मेंबर खे बि उहा जेको खौफ़ असांजे माण्हुनि वटि इहा ई वॾी ॻाल्हि आहे त को असेंबली मेंबर जेके हुननि सां गॾु बीठो आहे न, चवनि था बाबा भले कुझु बि न ॾे, गॾु बीठो आहे, फोटो निकिरी वियो त माना कमाल थी वियो। साईं मुंहिंजो ख़ासि दोस्त आहे बाबा, ॻाल्हि आहे, असां वटि वॾी इहा नेचर सेल्फी कढाइण में ख़ुशि आहियूं त पोइ बसि ईअं धका खाईंदा रहूं ऐं पोइ तरक़ी जो न सोचूं। असां वटि इहा नेचर असांखे माराए विझंदी ऐं माराईंदी आई आहे, जो असां कॾहिं बि कुझंदा न आहियूं। सही। त सदाईं असांजो मुल्क परेशानी हालत मां गुज़री रहियो आहे, बाबा इहा परेशानी हालत कॾहिं ख़तमु थींदी, पर जेके मेंबर आयो या जेके पावर में इक़्तिदार में आयो इन्हनि खे त का परेशानी कान नज़र आई आहे। भले कमेटी जी ॻाल्हि थी वसां साहिबु, तव्हां बि सचल ॻोठिया रहियासीं, त हिते को कमेटी वारा का मेंटेनेंस वग़ैरह जेकॾहिं वठनि ऐं पंहिंजो सॼो इलाइक़ो पाण बि साफ़ करे सघे थो, छा ख़्यालु आहे तव्हांजो? मुंहिंजे ख़्याल में घरनि खां मेंटेनेंस वग़ैरह न वरिती। तव्हांखे यादि हुजे त हीउ जेको बल्दिया जो निज़ाम आयो हो मुशरफ दौर जो, इन खां अॻु में असां सभु कमेटी बेसिस ते कमु कया, पंहिंजूं घिटियूं, पंहिंजा सेवरेज, पंहिंजा रोड, पंहिंजा रस्ता, ॻोठ जी कमेटी हूंदी, सचल ॻोठ डेवलपमेंट कमेटी, ऐं उन सां गॾु सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी शाख जेका 93-92 में ठही, 93 में असां शाख जे बुनियाद ते रोशन तारा स्कूल क़ाइमु कयो सचल ॻोठ में, जेको अॼु सेकेंडरी लेवल जो आहे, हुन में 1100 ॿार पढ़नि था, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो। त इहे सभु पाण शयूं करे सघजनि थियूं, पर थींदो ईअं त जॾहिं ॿिया माण्हू अचनि था न, पोइ ठहियल ठुकियल शइ में अची वेहनि था, त उहे उन कमेटी खे उतां जे पुराणनि माण्हुनि खे लिफ्ट कोन कराईंदा आहिनि, ऐं उहो सम्झंदा आहिनि त असांजो हाणे करोड़ में अची जाइ वठी आहे त असां सभु कुझु आहियूं, ऐं उनखे फैल करण जी कोशिशि कई वेंदी आहे। ईअं थियो आहे असां वटि, त असांजी कमेटियुनि खे असांजा माण्हू पाण फैल कंदा आहिनि, ऐं मां अॼु बि चवां थो त हुकूमत इहे सभु शयूं ठीकु नथी करे सघे जेसिताईं इलाइक़े जे वासी, उनजी कमेटी या उतां जा माण्हू, उतां जा बाशऊर दोस्त
पाण बि हिकु हिकु शइ खे न संभालींदा। रोज़ हुकूमत तव्हांखे रोड कान ठाहे ॾींदी, जेकॾहिं रोड ठाहे तव्हां ॿिए ॾींहुं हुनखे कट ॾेई कटे लाइनियूं हेॾां जो होॾां विझंदव, हुकूमत कान ठाहे ॾींदी। इहो मूंखे करिणो आहे, तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। जेकॾहिं मां पंहिंजो घर साफ़ करे शाम जो या सुबुह जो उथी ॿुहारी ॾियां थो त इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हर घर ईअं कंदो सॼो शहर साफ़ थी वेंदो। सही ॻाल्हि आहे। असां पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बि अदा कयूं। समाजी माण्हू आहियूं, लिखियलु पढ़ियल माण्हू आहियूं, असांखे समाज जे तौर तरीक़नि खां वाक़िफ़ थी उन ते हलणो पवंदो। सुठो शहरी बणजण लाइ बिल्कुलु सिविक सेंस धारणो पवंदो, जेका असां मां मञां थो असां में घटिताई आहे। सही पर तव्हां भला ख़ामोश आहियो, थोरो तव्हां सां बि ॻाल्हाइजे। सिंगिंग खां अलावा घर खे बि टाइम ॾियो थियूं? जी बिल्कुलु। घर जो कमकार पाण ई कंदियूं आहियो? घर जो कमकार मां न कंदी आहियां, मां कुकिंग कंदी आहियां। अच्छा, छा पचाईंदा आहियो? सुठो सभु कुझु मथो पचाईंदा कुकिंग हाँ उहो ई आई आहियां मथो पचाइण जे लाइ। अच्छा, कुकिंग में सुठो त मां बिरयानी ठाहींदी आहियां। अच्छा, पर उहे ठाहिण सभु कुझु अचे। पर फनकार त बिरयानी घटि खाईंदा आहिनि, मूंखे जिते ताईं ख़बर। मां खाईंदी आहियां। अच्छा, हा, उन जी टेक्निक्स हूंदियूं आहिनि। ज़रूरी न आहे त तव्हां चांवर खाओ ऐं पोइ उन खां पोइ तव्हां पाणी न पियो, चांवर जे मथां पाणी न पीअणो हूंदो आहे, पहिरीं पी वठो ऐं उन मथां हिकु ग्रीन टी गरम। अच्छा, बसि। हूअं फनकार रख बि कंदा आहिनि कंहिं शइ जी चांवरनि खां अलावा बि, या तव्हां उन फनकार में शामिल आहियो त जेका सुठी शइ? न, मां जेको आहे थोरो ख़्यालु कंदी आहियां इन शयुनि जो। मूंखे जी हा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे। चांवर खाइण खां पोइ ॻाए न सघंदा आहियूं, सो इन करे थोरो हुनजो ख़्यालु कंदा आहियूं। जॾहिं असांजो प्रोग्राम वग़ैरह न आहिनि, 2-3 ॾींहं आहिनि त पोइ खाई वठंदा आहियूं। सही। आइस्क्रीम वग़ैरह खाईंदा? आइस्क्रीम वग़ैरह मूंखे पर्सनली पसंदि आहे। मिठो मूंखे बिल्कुलु पसंदि आहे। आइस्क्रीम मां खाईंदी न आहियां, मूंखे चटपटी शयूं पसंदि आहिनि। अच्छा, हाणे भला कहिड़ो चटपटो कलाम ॿुधाईंदो? हाणे सूफ़ी कलाम ॿुधाईंदसि तव्हांखे, मुंहिंजो फेवरेट आहे। वाह कयो। दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना, दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना, दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना। मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ। आप ही आपो में खाना, आप ही आपो में खाना। दीवाना अली का दीवाना, साईं का दीवाना, दीवाना यार कहूँ मैं दीवाना, दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना। हो जाना मस्जिद पढ़ना नमाज़े दोनों काम जनाने, हो जाना मस्जिद पढ़ना नमाज़े दोनों काम जनाने हैं, जाना मस्जिद पढ़ना नमाज़े दोनों काम जनाने हैं। सजदे में ना दिल लगाना, सजदे में ना दिल लगाना, सजदे में ना दिल लगा। ओ ढोंगी ढोंग पुराना, ओ ढोंगी ढोंग पुराना। दीवाना अली का दीवाना, साईं का दीवाना, दीवाना यार कहूँ मैं दीवाना, दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना। मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ। आप ही आपो में खाना, आप ही आपो में खाना। दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना। न समझे हैं न समझेंगे मुल्ला पंडित आशिक को, ओ न समझे हैं न समझेंगे मुल्ला पंडित आशिक को, न समझे हैं न समझेंगे मुल्ला पंडित आशिक को। दोनों का बस नाम न लेना, दोनों का बस नाम न लेना, दोनों का बस नाम न लेना। दोष में शुमार खाना। दीवाना साईं का दीवाना, अली का दीवाना, दीवाना यार कहूँ मैं दीवाना, दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना।
हो काबा पीरत मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर। हो काबा पीरत मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर, काबा पीरत मेरे अंदर, सूरत मूरत मेरे अंदर। राम रहीम भी मेरे अंदर, हो राम रहीम भी मेरे अंदर, राम रहीम भी मेरे अंदर। ढूंढे क्यों बुत खाना, हो ढूंढे क्यों बुत खाना, दीवाना अली का दीवाना, साईं का दीवाना, दीवाना यार कहूँ मैं दीवाना, दीवाना दीवाना यार कहूँ मैं दीवाना। मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ। आप ही आपो में खाना, आप ही आपो में खाना, दीवाना अली का दीवाना, अली का दीवाना, दीवाना यार कहूँ मैं दीवाना। वाह वाह वाह, दीवाना हूँ दीवाना, यार का मैं हूँ दीवाना। नंढड़ी साई वठूं था, पोइ वरी अञा कचहरी कयूं था, पोइ दीवानगी ते बि ॻाल्हायूं था, दिलि लॻी ते बि ॻाल्हायूं था, ऐं ॿिया बि मौज़ू असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा। वञो केॾा मिनट ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। कृष्ण सागर साहिब असांजो महिमान, सलेमान वसाण साहिब असांजो महिमान, फरल आशारी, मोहरम नाज़ ऐं इरशाद जागीरणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। सो प्रोग्राम जा आख़िरी लम्हा बचिया आहिनि, इन्हनि लम्हनि खे बि सकार थो करण जे लाइ कुझु कचहरी अञा रहे थी, उनखे कंटिन्यू कयूं था। कृष्ण साहब ॿुधो आहे त कंहिं पार्टी वग़ैरह खे बि जॉइन करण वारा आहे, इहो छा ख़बरूं चारूं आहिनि या असां हरूभरू को अफ़वाह ॿुधो आहे? मुंहिंजे ख़्याल में इहो वक़्तु ते छॾिजे, त वक़्त सां जेकॾहिं का ॻाल्हि हूंदी त उहा ज़ाहिर थींदी। हींअर उन ॻाल्हि ते मुंहिंजे ख़्याल में डिस्कस करणु ॿुधाए छॾियो आहे थोरो ईअं, असांखे ॿुधाए छॾियो आहे भलो थिए हा। ब्रेकिंग अची वञे हा न इहा वक़्त ते जेको सो तव्हां सां डिस्कस कबो। सही सही, वक़्त जी ॻाल्हि वक़्त ते इहा वक़्त जी ॻाल्हि वक़्त ते आहे। सही सही। थर में भला कहिड़ियूं पॉइंट्स आहिनि जिन ते वञी करे घुमी सघिजे थो, या हितां जेकॾहिं पाण टूर जो प्रोग्राम ठाहियूं त किथे किथे वञे तव्हांखे वधीक ॼाण? थर ते जेकॾहिं तव्हां जॻहियूं चवंदा त खोड़ सारियूं जॻहियूं आहिनि। जेकॾहिं पाण थर मिठी खां स्टार्ट करियूं त मिठी में जेकॾहिं गॾी भिट आहे, जेकॾहिं मां चवंदो थर में एॾी ख़ूबसूरती आहे। मुंहिंजो त विच मां हिकिड़े कंहिं फिल्म डायरेक्टर सां बि मुलाक़ात थी, मां चयो जेकॾहिं शूटिंग कर, मुंहिंजो इरादो इहो आहे जेकॾहिं तव्हां सिंध जा जेके सुठा डायरेक्टर आहियो, इन जी इंडस्ट्री सां वाबस्ता, त टोटल तव्हांखे फिल्मनि जी शूटिंग ई थरपारकर में रखणु खपे। राजस्थानी फिल्म बि ठही सघे थी, ज़बरदस्त फिल्म ठही सघे थी। थर में गॾी भिट आहे मिठी में, वरी अॻियां वञूं त इस्लामकोट में संत नेरूराम आश्रम आहे, तमामु बहितरीनु प्लेस आहे, जंहिंमें तव्हांखे इंटर थियण सां हिकिड़ो मञा माहौल मिलंदो। जीअं पाण कलंदर जी दरगाह ते वेंदा आहियूं या शाह लतीफ़ जी दरगाह ते वेंदा आहियूं, तीअं जेकॾहिं तव्हां संत नेरूराम आश्रम में ईंदव त तव्हांखे हिकिड़ो एॾो मोहबत ऐं प्यार जो जेको सो हुते माहौल मिलंदो न। सही। तव्हांखे अॻे बि मां हमेशह इहा ज़िक्र कंदो आहियां, छो मां जॾहिं बि हुते वेंदो आहियां मूंखे जेको दिली सुकून हुते मिलंदो आहे न, ऐं ॿिया बि जेकॾहिं विया आहिनि त उन्हनि खे हमेशह उते दिली सुकून मिलियो आहे। वरी अॻियां वञूं था नंगर पार्कर में मारवी जो खूह आहे, अंचलेसर आहे, उते बोडेसर आहे, या कारूंजर जबल आहे, एॾो बहितरीनु। तव्हां बारिशनि में, हाणे मौसम आहे बारिशनि जो, कुझु टाइम खां पोइ कारूंजर जी कटाई पई थिए, कारूंजर जी कटाई, बसि इहा ई असांजी बदकिस्मती आहे न। असां पंहिंजी ख़ूबसूरतियुनि खे हथनि सां सिर्फ़ु कमाई जे चकर में जेको सो माफ़िया आहे उन्हनि खे जेको सो कटिंग करे उन्हनि जो जेको सो ख़ूबसूरती जो निज़ाम जेको आहे उहो ख़राबु करे था। वरी अॻियां चूड़ीअ में माता जो मंदरु आहे, तमामु ख़ूबसूरत प्लेसिस आहिनि। ॾिसो सिंध में हमेशह हिकिड़ी रवायत रही त हिते फ़र्क़े वारे त हुई न। सही सही। हाणे जेको थोरी घणी हवा थियण शुरू थी आहे उहो चंद अनासिर आहिनि, न त हिते जेका मुंहिंजे ख़्याल में हिंदू मुस्लिम जी भाइरनि वांगुरु रहूं था, त हिते इहो फ़र्क़ु आहे ई न आहे भाईचारे में। त पाण सभिनि जेके साईं वारी ॻाल्हि, जेके पढ़ियल लिखियल माण्हू उन्हनि ते वॾियूं ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे उहो फ़रोग़ ॾियणु खपे त भई असां वटि हिते फ़र्क़े वारे न शुरू खां असांजे अॿनि ॾाॾनि खां न हुई। असांजा पुराणा माण्हू जेके ॻाल्हि कंदा त असांजा घरनि जूं भितियूं बिल्कुलु गॾु हुयूं, केरु मुस्लिम आहे, केरु हिंदू आहे, केरु क्रिश्चियन आहे, इहो त कॾहिं कॉन्सेप्ट हुयो ई न। फिर त साईं वाला गॾो गॾु गामू ऐं सोराब वारी ॻाल्हि यादि थी अचे। साईं भला इहो छा नवां प्रोजेक्ट्स कहिड़ा तव्हांजा अचनि पिया, पंहिंजी वेबसाइट जे हवाले सां ॿुधायो। इस्लामाबाद में हिकिड़ी नवाण त असां कुझु ॾींहं अॻु में ई किताब घर जो नओं वर्जन लॉन्च कयो आहे, उन में हाणे सभिनी लेखकनि जा प्रोफाइल बि शामिलु कया आहिनि असां। अच्छा ज़बरदस्त। जेकॾहिं तव्हांजो को किताबु ईंदो त इरशाद जागीरानी जे किताब सां गॾु उनजो प्रोफाइल, उनजी तस्वीर
पब्लिशर जो डिटेल इहे सभु जीअं हर शइ माण्हू माना किताब अचणो लाज़मी आहे तव्हांजो त लाज़मी हणाईंदासीं न खोड़ सारा लेखक आहिनि जिन जा किताब न आहिनि मुंहिंजे ख़्याल में उनखे माण्हू प्यारु कनि था भले हुजे पर तव्हांजो किताब असां एजाज़ मंगी साहिब जो हाणे ताज़ो ज़ोरी छपरायो वियो बाक़ी अची तो तव्हां खां ज़ोरी छपराईंदा त हिकु त नवाणी इहा पई अचे त असां तारीख़ जी दरी जेका रोज़ानो अॼु जी तारीख़ जी जी अॼु जी तारीख़ में कहिड़ियूं सालगिरह आहिनि कहिड़ियूं वर्षियूं आहिनि अॼु जी तारीख़ में छा थियो सही 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 इन जी एप्लीकेशन बि लॉन्च करण वारा आहियूं वेबसाइट लॻभॻि तयारु आहे सही सही त अॼु जीअं अर्नेस्ट ट्रम्प शाह जे रिसाले ते कमु कंदड़ जीअं पहिरियां जर्मनीअ मां शाह जो रिसालो छापियो उन जी बर्थडे आहे सही सही त ईअं तारीख़ी दरी में जेके बि अहम शख़्सियतूं हूंदियूं उहे डेली बेसिस बर्थडे जे हवाले सां मूंखे वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि यादि अची वई त तव्हां बि अॻिरा आहियो हिन मामले में ऐं सभिनी दोस्तनि सां प्यारु कंदा आहियो हिकिड़ो ख़ूबसूरत कार्ड बर्थडे ते तव्हांजो अची वेंदो आहे फेसबुक ते कंहिंजी बर्थडे हुजे सलेमान वसाण सिंध सलामत बस इहो शुरू उन खां पोइ त हाणे ट्रेंड वरी हिकिड़ो ॿियो अची वियो आहे त बर्थडे विशिस ऐं उन खां पोइ तकरीब जेके तकरीबूं थियनि थियूं उन में त असां थकिजी पिया आहियूं मूंखे इहो ॾाढो पसंदि ईंदो आहे बाबा कार्ड ख़ूबसूरत कार्ड तस्वीर सां गॾु दोस्त खे विश कबो आहे ज़ाहिर आहे हिकु ॾींहं में जीअं हाणे पहिरीं तारीख़ असांजे लॻभॻि 150 दोस्तनि जो बर्थडे हो हाणे कंहिंजो प्रोग्राम करे सघूं सही 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 त इन जे बजाए उहे जेके कार्ड्स हूंदा आहिनि उहे ई जेका मां ॻाल्हि पियो कयां जेका असांजो प्रोजेक्ट हूंदो उन में उन ॾींहं जे हवाले सां दोस्तनि जा बर्थडे कार्ड्स विश थींदा उन्हनि जा प्रोफाइल उन्हनि जूं अदबी ख़िदमतूं उन्हनि छा कयो आहे अॼु जे तारीख़ ते छा थियो आहे इहो ऐं ॿियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो रोज़ानो हिकु बैत उन बैत जे पस मंज़र में डिज़ाइन लफ़्ज़नि जी माना ऐं उनजी तशरीह त हीअ बैत आहे छा भिटाई छा चयो आहे जेको मुज़फ़र मंगी साहिब जे थोरनि सां हूअं अॻु में ई असां रोज़ानो हिकिड़ो बैत शेयर कंदा हुआसीं त उहो डेली पाण ई सोशल मीडिया ते सिंध सलामत जे ज़रिए शेयर थींदो बल्कि इन में हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि जेकॾहिं श्रीमान साईं तव्हां कंदा वञो त मुंहिंजे ख़्याल में उहा बहितर थी निसाबी किताब बि हिन में जेकॾहिं तव्हां एड कंदा वञो जेके पुराणा निसाब हुया जेके किताब हुया हाणे जिदत अचे थी किताब न इहो तव्हां वेंदो क्लासिक सीरीज़ में असांजा पुराणा ग्रामर जा किताब पुराणा दर्सी किताब असां ॾियणु शुरू कया आहिनि वाह वाह ॾाढो सुठो आहे ऐं उन वक़्त जो जेको ग्रामर जा किताब उहे हाणे खां बहितर लटकणो फेरायूं इहे प्रॉपर नमूने सां असांखे विसरी बि न लॻंदा बिल्कुलु इहे ऐं ॿियो जेको मां सवेर ॿुधायो क़ुरान शरीफ़ जो तर्जुमन वारो उन ते वधीक कमु पियो थिए ऐं असां चाहियूं पिया त उहे कलमी नुस्ख़ा क़ुरान शरीफ़ जा जेके महफ़ूज़ त आहिनि पर वक़्त सां गॾु उहो पने ते केतिरो महफ़ूज़ थींदा त इन्हनि खे डिजिटल फॉर्मेट में आणिजे इन ते प्लानिंग हले पई ऐं ॾिसूं त इन में केतिरो कामयाबु पिया वञूं ऐं ॿियो सिंध सलामत किताब घर में असां हिकु दफ़ो वरी चाहियूं पिया त शेख अयाज़ अल्ताफ़ शेख अमर जलील ऐं बदर अबड़ो या अहिड़ा जेके लेखक आहिनि इन्हनि जा सभु जो सभु किताब असां आणियूं ऐं हिन वक़्तु असां अल्ताफ़ शेख साहिब जा 50 किताब अपलोड कया आहिनि 20 अचनि पिया ऐं साईं माशाल्लाह किताबनि जी सेंचुरी करे चुको आहे 102 किताब साईं जा छपजी चुका आहिनि बिल्कुलु साईं वॾो ज़बरदस्त माण्हू क्रिएट आहे ज़बरदस्त साईं सो हाणे साईं कृष्ण साहिबु इहो ॿुधायो त ह्यूमन राइट्स फोरम जा सदर बि आहियो तव्हांजी इहा तंज़ीम इंसानी हक़नि जे लाइ छा पई करे ऐं छा थियण वारो आहे ह्यूमन राइट्स इंटरनल फोरम ऑफ पाकिस्तान हिन वक़्त में असांजो सिंध लेवल ते काफ़ी मेंबर्स इन जा थी चुका आहिनि ऐं असां लास्ट कोविड में तमामु सुठो कमु कयो तमामु कराची जा जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि में काफ़ी असांजी वेबसाइट ते ह्यूमन राइट्स HRIFP जे वेबसाइट ते तव्हां वेंदव तव्हांखे कंटिन्यू तव्हांखे मिलंदो हाणे कुझु ॾींहं अॻु में त असां साइकिलिस्ट रेस कराई छो त असां ॾिठो इहे जेके साइकिलिस्ट आहिनि त जेके आहिनि उन्हनि वीचारनि खे जेके नंढनि गेमनि में जेके बि आहिनि उन्हनि खे को फ़रोग़ नथो ॾिनो वञे पाण वटि हिकिड़ी ॿ हिते कराची में क्रिकेट थी वई वॾी रांदि आहे जंहिं ते सॼो कराची ट्रैफ़िक में बंदि आहे कुझु ॾींहंनि खां बाक़ी नंढियूं जेके रांदियूं आहिनि या जेके ॿियूं एक्सरसाइज़ आहिनि उन्हनि ते असांजो ध्यानु नथो वञे इहो असां प्राइवेट कराई हुनमें असां कोरंगी खां वठी जेको सो मलीर ताईं इहा रेस कराई जंहिंमें नंढियूं छोकिरियूं ऐं छोकिरा शामिल हुया जंहिंमें असां सां नो डाउट सिंध रेंजर्स तमामु सुठो तावन कयो असांखे कंप्लीट सिक्योरिटी ॾिनी असांखे ट्रैफ़िक पुलिस वारनि बि तमामु सुठो प्लान ॾिनो उनखां पोइ असां कोविड में काफ़ी ॻोठनि में राशन जी बिना झिझक सां तक़सीम कई को बि ज़ात पात जो फ़र्क़ु न हुयो असांजी टीम तमामु सुठो कमु कई मेडिकल कैंप्स हिन वक़्तु ताईं असीं 26 कैंप्स लॻाए चुका आहियूं टोटल 26 कैंप्स जंहिंजो रिकॉर्ड वेबसाइट ते मौजूदु आहे ऐं उन मां तक़रीबन 10 कैंप्स मूं पाण बि अटेंड कयूं आहिनि 16 कैंपूं मां अटेंड न करे सघियो आहियां लेकिन असांजी टीम आहे जंहिं कमु कयो आहे पर हाणे जेको वक़्तु अची वियो आहे त नौजवाननि ख़ासि तौर ते मुंहिंजो ध्यानु वेंदो आहे हमेशह त नौजवान जेसिताईं जेकॾहिं मुतहरिक न थींदो न तेसिताईं तव्हांजी तरक़ी उन लेवल ते न ईंदी छो त नौजवान हर मुआशिरे जो मेन हिसो हूंदो आहे उहो मुतहरिक थिए
ऐं उहो हर फोरम ते अॻियां अचे, जंहिं जंहिं फोरम जी हुनखे नॉलेज आहे उहो उन फोरम में अॻियां अचे। सही। त हाणे कुझु ई ॾींहंनि में जेको सो सिंध लेवल ते हिकिड़ो इजलास कोठाइण जो असां जेको सो फ़ैसिलो कयो आहे। सही। उनमें जेके सिंध लेवल ते दोस्त आहिनि उनमें जेको सो हाणे हुनजी बाक़ाइदा हेसि ताईं रजिस्ट्रेशन न हुई, हाणे हुनजी रजिस्ट्रेशन कबी इन ई तहरीक खे अॻिते वधाइबो। सही सही, वॾी महिरबानी साईं किशन सागर साहिबु, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, असांजे प्रोग्राम में आयो ऐं उमेदु कयूं था ॿिए भेरे वरी सवेर ईंदो त कचहरी वधीक थींदी। साईं सलमान साहिबु, इलाही सारियूं ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं आहिनि कचहरीअ में, मज़ेदार महफ़िल में ईअं ई थींदो आहे। हा सही था चओ, ॻाल्हियूं घणियूं आहिनि, करण लाइ बि घणियूं आहिनि। हिकिड़ो नंढिड़ो सफ़र तय कयोसीं ऐं हिते पहुता आहियूं बिल्कुलु शाम जे हिननि सिटुनि वांगुरु, त पहुतासीं कहिड़े माॻ वञी छा कंदे पुछी। वाह वाह, हा ॾिस त हिन सफ़र में लंघियासीं किथां किथां। वाह वाह, इहो सफ़र जारी आहे। अञा इहो सफ़र सुठो सुहानो थींदो, तव्हां जेकॾहिं इहा जुस्तजू ऐं लगन रखो था त इनशाला असांखे कुझु नओं पढ़ण लाइ मिलंदो रहंदो। घणी शयूं थींदियूं। वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, फरा तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में वेंदे वेंदे तव्हां खां सुठो कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। वरुण साईं, तव्हांजा त लख थोरा उहे हूंदा आहिनि। वाह 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 वाह, तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में तव्हांखे वरी आऊं गाला जो बिस्किट ज़रूरु खाराईंदुसि, तव्हां ॾाढो सुठो कीबोर्ड। सो हिकु भेरो वरी तव्हांखे ॿुधायूं त गाला लू वारनि जी जेका कंपनी आहे, उन गाला बिस्किट बि मार्केट में कॾहिं को मुतारिफ़ करायो आहे, तव्हां असां खाईंदा बि आहियूं। पर हिन भेरे हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे हुन सां गॾु त गाला जो जेको बि प्रोमो पैक तव्हां ख़रीद कंदव, उहो 10 रुपए वारो हुजे या 20 रुपए वारो हुजे, उन ते हिकिड़ो कोड ॾिनल आहे। उन कोड बार खे जेकॾहिं तव्हां स्क्रैच कंदव त उन खां पोइ तव्हांखे 5 अखरनि जो, बल्कि अंगनि जो, 5 अंगनि जो हिकिड़ो कोड तव्हांखे मिलंदो। उन कोड खे तव्हां स्क्रैच करण खां पोइ कॉल कंदो, हिकिड़ी मिस्ड कॉल ॾींदो। ऐं मिस्ड कॉल किथे ॾींदो उहो बि हिन ते ई लिखियलु आहे त 0316722522 हिते तव्हां मिस्ड कॉल ॾींदव, तव्हांखे बैक कॉल ईंदी। बैक कॉल करण खां पोइ तव्हां हिन कोड जो उन में ईअं खणी चऊं त इन कोड खे लॻाईंदो त तव्हांखे क़ुर राज़ीअ में शामिलु कयो वेंदो। गाला बिस्किट ॾाढो सुठो बिस्किट आहे ऐं हूअं बि हिन में जेके शयूं मिलायल आहिनि या जिन शयुनि जो इम्तिज़ाज हिन में रखियो वियो आहे, उहे ॾाढियूं सुठियूं शयूं आहिनि। ख़ासि तौर ते बेदो आहे ऐं अनु आहे, खंडु आहे ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं जेके पंहिंजे सिहत जे लाइ उहे बि सुठियूं हूंदियूं आहिनि। सो उन्हनि शयुनि खे मिलाए करे गाला जो बिस्किट मार्केट में मुतारिफ़ करायो वियो आहे। बल्कि लू कंपनी जो को बिस्किट तव्हां ख़रीद कंदव त क़ुर राज़ी में शामिलु थी सघो था। तरीक़ो तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे। सभ खां पहिरियां त देस मुंहिंजे विदेस जो बिस्किट गाला तव्हां हूअं ई खाईंदा आहियो ऐं उनखां पोइ तव्हां करोड़पति बणिजण जो मौक़ो हासिलु कीअं कंदव ऐं उन करोड़पति बणिजण जे मौक़े खे तव्हां विञाइजो न। तव्हांखे तरीक़ो मूं ॿुधाए छॾियो आहे। तव्हां इहो कोड स्क्रैच कंदव, उनखां पोइ तव्हां कॉल कंदव 0316722522 ते तव्हांखे बैक कॉल कई वेंदी। उनखां पोइ तव्हां इहो कोड उन में शामिलु कंदव ऐं उनखां पोइ तव्हां क़ुर राज़ी में शामिलु थी वेंदव। न सिर्फ़ु करोड़पति बणिजी सघो था, बल्कि लखनि रुपयनि जा ॿिया बि खोड़ सारा क़ीमती इनाम मौजूदु आहिनि। सो घर वेठे जेकॾहिं हिकिड़ो बिस्किट माण्हू खाए ऐं उनखां पोइ क़िस्मत आज़माए, ऐं थी सघे थो कॾहिं कॾहिं भाग बाबा ईअं अची वेंदो आहे, भाग कॾहिं कॾहिं लड़ी पवंदो आहे, अलाह भाग जी टारी वराए छॾींदो आहे ऐं जेकी तव्हांजा सुपिना आहिनि, जेकी ख़्वाब आहिनि, उहे साबिया थी सघनि था। केरु न चाहींदो भला करोड़पति बणिजे, केरु न चाहींदो त भला मां मालवंत थियां, शाहूकार थियां, पैसे वारो थियां। सो करोड़पति बणिजणु को आसान न आहे, कई साल लॻी वेंदा आहिनि माण्हुनि खे, पर हिकु झटके में बि को थी सघे थो करोड़पति ऐं हिकु लम्हे में बि को थी सघे थो, हिकु पल में, हिकु घड़ीअ में। ऐं उहा घड़ी तव्हांजे लाइ, बल्कि उहो वक़्तु अची वियो आहे तव्हांजे लाइ। गाला वारनि आंदो आहे। गाला जो बिस्किट को बि ख़रीद कयो, बल्कि प्रोमो पैक 10 रुपए वारो या 20 रुपए वारो ख़रीद कयो ऐं कोड स्क्रैच कयो ऐं कॉल कयो। उनखां पोइ तव्हां मिस्ड कॉल 0316722522 ते ऐं उनखां पोइ बैक कॉल ईंदी तव्हांखे। तव्हांखे कोड उन में इंदराज करिणो आहे, उन में दर्ज करिणो आहे। उनखां पोइ तव्हां शामिलु थी सघो था। क़ुर राज़ीअ में लखनि रुपयनि जा खोड़ सारा क़ीमती इनाम हासिलु करे सघो था। मुंहिंजे देश जो बिस्किट गाला, उहा ई हसीन रिवायत, उहा ई हसीन सकाफ़त, उहो ई हसीन इम्तिज़ाज खणी करे मार्केट में मौजूदु आहे। तव्हां इहो बिस्किट खाओ ऐं पंहिंजनि दोस्तनि खे बि सलाह ॾियो, बल्कि घर में इहे पैकेट्स वठी रखंदा कयो। महिमान ईंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे चांहि सां गॾु सर्व कंदव त महिमान नवाज़ी बि थी वेंदी ऐं क़ुर राज़ी बि थी वेंदी ऐं हुन क़ुर राज़ी में तव्हां शामिलु थी खटे सघो था खोड़ सारा इनाम। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान इरशाद जागीरानी खे इजाज़त ॾींदा हयाती बख़ैर, सिरनि ख़ैर हुजे। सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु रखियो, जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। जिए लतीफ़, जिए मिठी ॿोली, सदाईं गॾु। हो कंदी छा असांखे पीरी अमीरी, हो कंदी छा असांखे पीरी अमीरी, हो
गत में हक खे बोले लधोसो छड़े कूड़ कीनो भले सच बधोसो साईं भले सच बधोसो मने ना मने को नाहे दिल लगी मने ना मने को नाहे दिल लगी बणी व्यो सुरूह के बणी व्यो सुरूह के रगड़ो फकीरी कदी चासा के पीरी अमीरी असुल रिंद आयो अज कल जनायो असुल रिंद आयो अज कल जनायो कत्ल गा पुछायो कुसण कान कायो साईं कुसण कान कायो झुमी कहे सो चश मेरा समहिया शबीर झुमी कहे सो चश मेरा समहिया शबीर बड़ी व्यो सुरूह के बड़ी व्यो सुरूह के रगड़ो फकीरी कंदी छासा के पीरी अमीर साईं कंदी छासा के पीरी अमीर साईं कंदी छासा के पीरी अमीरी सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़रे थो हरी नारी रबखे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जिए सजो घरे थो खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध खे सलाम सलाम सिंध